दोस्तों दोस्तों जीएस सिंधी जीएस ॿोली सिंधी ॿोली पाण जेको आहे पाण सो जेको आहे सो सिंधी नॉविल में सिंधी थींदड़ नॉविल में थींदड़ तजुर्बनि जे हवाले तजुर्बनि जे सां हवाले सां इलेक्शन करे ऐं अॼु जेको असांजो मौज़ू आहे उहो साईं अकबर साहब जो नॉविल आहे खुमार ऐं उन हवाले असांखे सिंधी ॿोली मोहम्मद जे ख़ूबसूरत नक़ाद डॉक्टर मुबारक लाचारी साहब ज्वाइन कयो आहे। हमाद डॉक्टर साहब इस्लामाबाद में आहिनि ऐं जेको आहे सो असांखे ज्वाइन कयो अथनि। डॉक्टर मुंहिंजो साहब चश्मो खणी वेलकम अच। सर, कहिड़ा हाल आहिनि, कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। कलीम साहब तव्हां ॿुधायो, ठीक ठाक आहियो, ख़ुशि आहियो? जी सर, फर्स्ट क्लास। ऐं कीअं रहियो आहे तव्हांजो सफ़र इस्लामाबाद में? जी तव्हां कॉन्फ्रेंस में आहियो मादरी ॿोलियुनि जे हवाले सां। जी सफ़र जारी आहे। सुभाणे लास्ट डेट आहे। अॼु सेकेंड डे हुयो इन जो फेस्टिवल जो। उन में मुंहिंजो सेशन बि हुयो ऑनलाइन सिंधी अदब जे हवाले सां। त सिंधी जी अदब जी में कहिड़ा बिल्कुलु, तव्हांजो सेशन असां ॿुधो। जी 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 पोइ उते अञा मौजूदु आहियूं ऐं उहा हले पोइ सुभाणे हुनजी लास्ट डेट आहे, क्लोज़िंग आहे, पोइ वापसी जी आहे। जी अच्छा दोस्तों, असां सां गॾु सिंधी ॿोली जा ख़ूबसूरत नाविल निगार ऐं लेखक साईं अकबर सुमरो साहब भी मौजूदु आहिनि। सर, कहिड़ा हाल आहिनि, ठीकु आहियो अकबर साहब? साईं अल्लाह जो शुक्र आहे, तव्हां ख़ुशि आहियो, तबियत ठीकु आहे। डॉक्टर अल्हम्दुलिल्लाह। मुबारक लाशारी साहब खे सलाम, इस्लामाबाद पहुचनि। वालेकुम सलाम, ॾाढो तव्हांखे डिघो सलाम। सफ़र कयो अथव। जी 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 सर। अच्छा ऐं हिते दोस्तों, अॼु पूरे पाकिस्तान में असांखे आयल जेको आहिनि। आहे सो साईं अमर लिगारी साहब कुछ देर में असांखे ज्वाइन कंदा। उन खां अलावा अख्तर हफ़ीज़ साहब ऐं साईं अकबर लिगारी साहब असांखे कुछ देर में ज्वाइन कंदा। असां हिन स्ट्रीम खे बाक़ाइदा शुरू था कयूं। सभिनी खां पहिरीं जीअं असांजे हिन स्ट्रीम जी रिवायत आहे, असां अकबर साहब जे नाविल खुमाच मां हिकिड़ो टुकड़ो रीड कंदासीं ऐं उन खां पोइ वरी असां डिस्कशन खे शुरू कंदासीं। जी दोस्तों, मां हिन नॉविल मां जेको आहे सो रीड कयां थो। इहो हिन जो पहिरियों बाब आहे नॉविल जो। ऐं दोस्त, जेकॾहिं अव्हां पंहिंजूं माइक्स कुझु देरि लाइ म्यूट कंदव त वॉइस डिस्टर्ब पियो थिए मुंहिंजे ख़्याल में। महिरबानी करे तव्हां माइक म्यूट कजो। मां रीड कंदुसि, पोइ वरी पाण हिन ते डिस्कस कयूं था। तेतिरे एसि ताईं असांखे जेको आहे सो अकबर लगारी साहब ऐं अमर लगारी साहब ऐं जेको आहे सो अख्तर हफ़ीज़ भी ज्वाइन करे वठंदा। मां नॉविल मुंहिंजे साम्हूं आहे। हिन जो पहिरियों बाब आहे, हिते जा वासी को बि इश्क नथा कनि। इहो हिन बाब जो टाइटल आहे। ऐं हिन नॉविल में तव्हां जेके बि बाब पढ़ंदव उन्हनि खे हिकिड़ो अलॻि उनवान ॾिनल आहे। शाम काफ़ी अणवणंदड़, सर्द ऐं गदली हुई। लॻो थिए अपार्टमेंट में रहंदड़ माण्हुनि जी अखियुनि जी वहशत बि वटड़े उन सां गॾिजी वई हुई। अकेले घर कमरनि में हलंदे ऐं वॉशरूम मां निकिरंदे अमाद खे महसूसु थियो त घर में को ॿियो बि मौजूदु आहे जेको हुन जे पुठियां पुठियां हली रहियो आहे। उहो तसवर कंदे हुन जी पुठी जे कंडे मां सेसराट निकिरी थे वियो। हुन घड़ीअ घड़ी मुड़ी पोयां थे निहारियो। उहा उदासीअ वारी मौसम हुई, सरव ऐं सियारे जहिड़ी गॾियल मौसम, जंहिंमें वणनि जा पन रंग मटाईंदा छणंदा ऐं दिलियूं कुमाइजी वेंदियूं आहिनि। अपार्टमेंट्स जे ब्लॉकनि मथां शाम जे आसमान ते ककरनि जा सफ़ेद ऐं सुरमई टुकड़ा बर्फ़ जे पड़छनि जियां ताणिया बीठा हुआ। सीउ हर शइ खे पंहिंजी मुठ में पकड़े छॾियो हो। ॿारनि जे स्कूल में सियारे जी मोकल हुई। हुन जी फैमिली साहुरनि में वियल हुई। हू घर में अकेलो हो ऐं उन वक़्तु टीवी ॾिसी रहियो हो, जंहिं ते शहर हुई। कुझु वक़्तु पहिरियां अपार्टमेंट कॉम्प्लेक्स में बाहि जीअं ख़बर पकड़ी हुई त मिस्टर
पैट्रिक एमरसन एम्प्रेस मार्केट में थियल हिकु बम धमाके में मारिजी वियो हो। मिस्टर पैट्रिक हिते जे पुराणनि रहाकनि मां हो ऐं क्रिश्चियन कम्युनिटी सां तालुक़ु रखंदो हो। अक्सर चुपचाप हलंदो रहंदो हो। अमाद उन वक़्तु टीवी ते साॻी ब्रेकिंग न्यूज़ ॾिसी रहियो हो। कमनि जे चोथनि में लिकाए रखियल को ताक़तवर बम रिमोट सां ब्लास्ट कयो वियो हो, जंहिं करे काफ़ी माण्हू मरी विया हुआ ऐं काफ़ी ज़ख़्मी थिया हुआ। अस्पतालनि में एमरजेंसी लॻाई वई हुई। मुअलनि ऐं ज़ख़्मियुनि खे एम्बुलेंसिस जाइ वारदात तां अस्पतालनि जे मुर्दाखाननि ऐं वार्डनि में मुंतक़िल करे रहियूं हुयूं। उमाकाल बैल ते कंहिं अची आङिर रखी त अमाद छिरकी वियो। हुन दरवाज़ो खोलियो त साम्हूं हुनजी दोस्त ज़ारा भी मुस्कुराए रही हुई। ओ अचो अचो, अमाद यकदम दरवाज़े खां पासीरो थी वियो। ज़ारा अंदरि आई त उन सां गॾु खुशबू जो हिकिड़ो लहरो बि अंदरि हलियो आयो। अमाद दरवाज़ो बंदि कयो। फैंडे, हुन ज़ारा खां पुछियो। न, एज़ारो, हूअ ॿीहर मुस्कुराइण लॻी। एज़ारो ओनेक्स जो डेमॉन्स्ट्रेशन टेस्टर आहे, ज़ारा ॻाल्हायो। मुंहिंजे ख़्याल में कमर्शियल्स खां वधीक बहितर त टेस्टर था थियनि, अमाद चयो ऐं ज़ारा जी ईची ते नक रखी सूंघण लॻो त हूअ खिलण लॻी। अमाद हुन खे ईचीअ ते किस कयो। काफ़ी वणंदड़ खुशबू आहे, एज़ारो जी। ओ सॉरी, एज़ारो जी न, पर मुंहिंजी प्यारी ज़ारा जी। अमाद जी अखियुनि ऐं चहिरे ते शरारत भरियल मुल्क हुई। जी, ज़ारा जो आवाज़ ॿुधी रहियो हो। हाँ, छा चयव? ज़ारा ॼण छिरक भरींदे हुन जे चहिरे में निहारियो। दोस्तो, ही पहिरें बाब जा कुझु टुकड़ा हुआ हिन नॉविल जा, जेके असां हिते पढ़िया आहिनि। ऐं असां वटि हींअर अख्तर हफ़ीज़ ऐं डॉक्टर मुबारक लाशारी साहब गॾु आहिनि। असां सभिनी खां पहिरीं जेको आहे सो डॉक्टर मुबारक साहब ॾे हलूं था ऐं उन्हनि खां पुछूं था हिन नॉविल जे हवाले सां जेको आहे सो उन्हनि जे आहे। पोइ वरी अकबर साहब ॾे ऐं अख्तर ॾे हलंदासीं, तेसि ताईं असांखे ॿिया दोस्त जॉइन था कनि। जी डॉक्टर साहब। हा, वॾी महिरबानी कलीम साहब। जीअं त तव्हां हिकिड़ो टुकड़ो पढ़ियो, उन टुकड़े मां सॼो कुझु नज़र अचे थो पियो त ही नाविल जेको आहे अमाद हसनैन जी कहाणी आहे। अमाद हसनैन सां गॾु ॿिया केतिरा ई किरदार आहिनि जंहिंजूं कहाणियूं आहिनि तमामु सुठे नमूने सां। अमाद हसनैन पंहिंजी घरवारी रुमैसा सां गॾु हिकिड़े फ्लैट में रहे थो, पर सेम टाइम ते उनजा तमामु घणा अफेयर्स बि आहिनि। उन मां ज़ारा ऐं मोना जेके आहिनि उहे तमामु मशहूरु आहिनि। जीअं तव्हां इहो हिकिड़ो टुकड़ो पढ़ियो जंहिंमें ॾेखारियो वियो बम धमाके जे हवाले सां, जंहिंमें मिस्टर पैट्रिक मारिजी थो वञे ऐं जो क्रिश्चन हूंदो आहे जंहिंजी पट्टी बार बार हले थी पई आहे, उन साॻिए धमाके में कॾहिं 30 ॿुधाइनि था, कॾहिं 40, पोइ वरी 40 खां वधीक माण्हू मारिजी विया आहिनि। हुनमें थीम जे हवाले सां असां ॾिसूं त जेके मेजर थीम्स आहिनि हिन में, उहे दहशतगिर्दी, शहरी ज़िंदगी ऐं इंसानी जबलत ऐं उन सां गॾोगॾु जेके समाजी वास्ता ऐं तालुकात आहिनि उहे बि असांखे सुठे नमूने सां मिलनि था। जीअं त असां वटि नाविल जेको शहरी पस मंज़र में घटि लिखिया था वञनि ऐं शहरी माण्हुनि जा जेके मसइला आहिनि, उन्हनि जा चॉइसिस आहिनि, उन्हनि जी उथण वेहण आहे, उन्हनि जी ॿोली आहे, उन्हनि जो रवैयो आहे, उन्हनि जा किरदार आहिनि, उहो हिन नाविल में तमामु सुठे नमूने सां ॾिसी सघिजे थो। हिकिड़ो बोल्ड या हिकिड़ो बहादुर नाविल निगार राइटर अहिड़े क़िस्म जी कहाणी या नाविल लिखी सघे थो। उन मां मिसाल तौरु तव्हां ॾिसो त जेके बि मौज़ू आहिनि सभिनी आहे, ख़ासि तौर ते अंस जो जेको किरदारु आहे उनखे गे करे ॾेखारियो वियो आहे ऐं हू न सिर्फ़ु गे आहे, पर उन सां गॾोगॾु जेके शहरी ज़िंदगी जा ॿिया लवाज़मात आहिनि, जहिड़ो जानवर पालणु, जहिड़ो ॿियूं हरकतूं करणु, गिटार वॼाइणु, आर्टिस्ट हुजणु, माना इहे सॼियूं शयूं उन में ॾेखारियल आहिनि। नाविल में साॻिए टाइम ते मज़हबी इंता परस्ती जे हवाले सां बि ॻाल्हियूं थियल आहिनि, दहशत जे हवाले सां बि ॻाल्हियूं थियल आहिनि ऐं माण्हुनि जी जेका पर्सनल लाइफ आहे, जेका शहरी ज़िंदगी जी, उनमें जेके अफेयर्स आहिनि, जेके मसइला आहिनि, उहे बि सभु बयानु थियल आहिनि। ऐं हिन में इंट्रस्टिंगली जेको चौकीदार आहे, जंहिंखे शायदि सभिनी खां वधीक उनखे सॼनि माण्हुनि जी ख़बर आहे त केरु किथे थो रहे, कीअं थो रहे, उहे बि उन में डिपिक्ट थियल आहिनि। मां सम्झां थो त सिंधी नाविल जे हवाले सां जेकॾहिं असां जदीद थ्योरीज़ ऐं अप्रोच जे हवाले सां ॾिसूं त हिकिड़ो एॾो बहितरीनु नाविल आहे खुमाच,
जेको राग तां खयल आहे, जेके ॾिसूं था पिया त उन नाविल खे इंसानी तजुर्बे जी बुनियाद ते लिखियो वियो आहे, इंसानी तजुर्बा उन में बयानु कया विया आहिनि, त जंहिंमें ट्रेजिडीज़ बि आहिनि, जंहिंमें लुत्फ़ बि आहे, मज़ो बि आहे, समाजी मसइला बि आहिनि, सियासी मसइला बि आहिनि, मज़हबी हवाले सां बि आहिनि। किथे ट्रेजिडी थिए थी, जीअं मोना ऐं ज़ारा जेके आहिनि उहे मरी था वञनि किरदार, त जेकॾहिं हुन सां इख़्तिलाफ़ बि करे सघिजे थो, पर ॾिसो उनमें ट्रेजिडीज़ बि आहिनि, उनमें हासिलात बि आहिनि, उनमें ठगियूं फ़रेब बि आहिनि। त शहरी ज़िंदगी में जेको हिकिड़ो माण्हू हिकिड़ी सोसाइटी में रहे थो ऐं उहे बंदि सोसाइटी आहे, त उनमें कहिड़े क़िस्म जा इशूज़ ऐं कहिड़े क़िस्म जा मसइला आहिनि, मां सम्झां थो त हिकिड़ो सुठो नाविल आहे। इनिशियली त इहे सॼी कहाणी जेकॾहिं किरदार जे हवाले सां ॾिसूं त अमाद, रुमैसा, ज़ारा, मोना, पैट्रिक ऐं चौकीदार, उन सां गॾु अंस जो किरदारु असांखे न विसारणु खपे, उहे बि आहिनि वॾा किरदार, ॿिया बि काफ़ी किरदार आहिनि। उन्हनि खे हिकिड़े नेचुरल फ्लो में हलाए किथे पहुचायो वियो आहे। उन हवाले सां ॾिजे त ॾाढो सुठो नाविल आहे, उन ते अॻिते ॻाल्हि थींदी। महिरबानी कलीम साहब। साईं डॉक्टर साहब थैंक यू वेरी मच। अच्छा, हाणे पाण अकबर साहब ॾे हलूं था, अकबर सुमरो साहब ॾे, ऐं उन्हनि खां हिन नाविल जे हवाले सां पुछूं था त उन्हनि जा कहिड़ा एक्सपीरियंसिस रहिया, ऐं हू सिंध खां जेको आहे सो पंहिंजी नौकिरी जे हवाले सां काफ़ी परे बि रहिया, ऐं उन्हनि जेको आहे सो सिंधी अदब खां बि टच में न हुआ, त उहे एक्सपीरियंसिस अकबर साहब खां असां पुछंदासीं। अकबर साहब प्लीज़, तव्हांखे आवाज़ु अचे पियो? अकबर सुमरो साहब जो थोरो टेक्निकल इशू पियो अचे, ते बफरिंग पियो करे। अच्छा, हुनजी इंटरनेट जो को मसइलो आहे। असां अख्तर ॾे हलूं था। अख्तर, कहिड़ा हाल आहिनि? पहिरीं त वेलकम, असां इलाही ॾींहंनि खां पोइ जॉइन कयो आहे ही सेशन इलेक्शन जे करे। तव्हां नाविल खुमाच पढ़ियो आहे अकबर साहब जो, ऐं यकीनन अकबर साहब असांजे पसंदीदा लेखकनि मां हिकु आहे, त तव्हांजो हिन हवाले नाविल जे हवाले सां कहिड़ी राय आहे, ऐं असां सां उहा शेयर कजो अख्तर प्लीज़। जी, अकबर साहब जो इहो अहिड़ो हिकिड़ो नाविल आहे जेको मूंखे सिंधी अदब जे जेके वणंदड़ नाविल आहिनि उन्हनि में आउं उनखे शामिलु कंदो आहियां। आवाज़ अचे पियो मुंहिंजो? हा, अकबर साहब जो जेको इहो नाविल आउं सदाईं सिंधी अदब जा जेके कुझु बहितरीन नाविल आहिनि उन्हनि में शामिलु कंदो आहियां, छाकाणि त हिकिड़ो त अकबर साहब जो जेको राइटिंग स्टाइल आहे उहो अर्बनाइज़्ड आहे, ऐं उन जूं जेके कहाणियूं पढ़जनि या संदसि नाविल या ॿियूं लिखणियूं पढ़जनि, त उन्हनि मां असांखे अंदाज़ो थिए थो त हू शहरी ज़िंदगी खे पंहिंजे लिखणियुनि में, पंहिंजे अफ़साने में या पंहिंजे नाविल में पोर्ट्रे कंदो रहियो आहे। ऐं हिन नाविल जे हवाले सां जेको पढ़ियो ऐं उन खां पोइ जेको शुराती मूं वटि जेको तासुर आयो उहो इहो ई आयो त अकबर साहब नाविलनि जे हवाले, इन नाविल जे हवाले सां जेको किरदार साज़ी कई आहे उहा ॾाढी बहितरीन क़िस्म जी आहे। हर किरदार जी नंढियूं नंढियूं जेके से नंढा नंढा तफ़सील ॾिना आहिनि, हर किरदार जो जेको सो मिज़ाज, उनजी तबियत, उन जूं जबलतूं, उहे बि जेके तव्हांखे हिन नाविल में नज़र अचनि। मिसाल तौर अली जो जेको किरदारु आहे, नौजवान छोकिरे जेको गिटार वॼाए थो, ऐं उन खे जेकॾहिं असीं ॾिसूं त उहो हिकिड़ो सिंधी समाज में हिकिड़ो अछूतो किरदारु नज़र अचे थो, ऐं उन किरदार खे अकबर साहब एॾो त हिकिड़ी बारीक बीनी सां, एॾो त सुहिणे नमूने असांखे ॾेखारियो आहे जो उन किरदार जी वाखाण करण खां सवाइ माण्हू रही नथो सघे। ॿी ॻाल्हि इहा जेका नाविल जे थीम्स जी जेकॾहिं असीं ॻाल्हि करियूं, मौज़ू जी ॻाल्हि करियूं, त उन में तव्हांखे पोस्ट 9/11 जेके टचस आहिनि जेके उहे बि नज़र ईंदा। अकबर साहब उहे शयूं बि हिन में शामिलु कयूं आहिनि। त ज़ाहिर आहे जॾहिं 9/11 वारो वाक़ियो थियो त उन खां पोइ जेका सूरत हाल जुड़ी हुई दहशतगर्दी जे हवाले सां या दहशतगर्दी उहो जेको असांखे नज़र आयो, त उहे सभु शयूं तव्हांखे नाविल में मिलंदियूं। इन खां सवाइ जेका शहरी ज़िंदगी खे जीअं हिकिड़ो लेखक ॾिसे थो
उन मां इहा ख़बर पवे थी त लेखक जो शहरी ज़िंदगी ॾांहुं जेको मुशाहिदो आहे उहो ॾाढो आलीशान क़िस्म जो आहे। इन में को शक न आहे त अकबर साहब खे कहाणी ॿुधाइण जो हिकिड़ो सुठो ॾांहुं आहे ऐं उहे सभु शयूं हिकिड़े सुठे नाविल निगार जी ख़ूबी या उन्हनि जा गुण हूंदा आहिनि ऐं उहे न फ़क़ति तव्हांखे पहिरें बाब खां वठी नज़र ईंदो बल्कि उहो आख़िरी बाब ताईं उहा शइ शामिलु आहे ऐं तव्हां ही नाविल जेको आहे पूरो करण खां सवाइ नथा छॾे सघो। महिरबानी अख्तर। अच्छा, असां वटि अकबर सुमरो साहब गॾु आहिनि असां सां। असां अकबर सुमरो साहब खां हिन नाविल जे हवाले सां संदन तजुर्बनि जे बाबति पुछंदासीं। ऐं अकबर साहब वॾो अरसो जेको आहे सो सिंध ऐं सिंधी अदब खां परे रहिया पंहिंजी नौकिरी जे हवाले सां। उन्हनि जी पोस्टिंग बलोचिस्तान में हुई ऐं नेशनल हाईवे में। त अकबर साहब, तव्हां पंहिंजो माइक अनम्यूट कजो। पहिरीं त म्यूट लॻो पियो आहे ऐं तव्हां माइक ओपन कजो ऐं पोइ असांखे हिन नॉविल जे हवाले सां जेको आहे सो तव्हां पंहिंजे तजुर्बा शेयर कजो। ऐं तव्हांजो इन खां अॻु में बि हिकिड़ो ख़ूबसूरत नाविल शहर जी ॻाल्हि अची चुको आहे, त इन हवाले सां तव्हां असांखे तजुर्बा शेयर कजो प्लीज़। माइक अकबर साहब, तव्हांजो माइक खुलियल आहे, तव्हां ॻाल्हायो प्लीज़। हेलो, तव्हांखे जी सर। आवाज़ अचे पियो मुंहिंजो? जी जी, तव्हांजो आवाज़ अच्छा, अचे पियो। तव्हां महिरबानी करे पंहिंजो क्वेश्चन वरजाईंदो कलीम साहब। सर, तव्हां असांखे हिन नाविल जे हवाले सां, खुमाच नाविल जे हवाले सां थोरो ॿुधायो, तव्हांजा तजुर्बा शेयर कयो असां सां, छो जो तव्हां वॾो वक़्तु जेको आहे सो एक्चुअली सिंध सां। खुमाच नाविल जेको आहे उहो मूं कोयटा में रहण जे दौरान लिखियो ऐं हिन नाविल जा जेके तक़रीबन सभु किरदार ओरिजिनल हुआ ऐं अञा किरदार अॼुकल्ह ऑस्ट्रेलिया में वेठा आहिनि ऐं ॿिया पाकिस्तान में आहिनि। त ही एक्चुअली मुंहिंजे कहाणियुनि वांगुरु हिकिड़ी ओरिजिनल कहाणी हुई या ओरिजिनल जेको वाक़िया हुआ जेके मूं पंहिंजे नाविल में लिखिया आहिनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में त इहो मुंहिंजो हूअं चयो वेंदो आहे त नॉविल्स जेके आहिनि से अक्सर पंहिंजो ऑटोबायोग्राफिकल हूंदा आहिनि। हिन में थोरी घणी ऑटोबायोग्राफिकल टचिस बि आहिनि। सो नाविल जा सभु किरदार तक़रीबन जीअरा आहिनि ऐं उन्हनि जो मूंसां वास्तो पियो हो। बाक़ी कराची जो जेको माहौल आहे उहो त ज़ाहिर आहे जेको माण्हू हुते रहंदो उनखे इहे सभु तजुर्बा ॾिसण में अचनि था, सभु शयूं ॾिसण में अचनि थियूं। त मूं कराची जे माहौल खे, मूंखे शहरी माहौल वणंदो आहे बसि ॻोठाणे माहौल जो। इन करे मुंहिंजूं अक्सर कहाणियूं या नॉवेल्स जेके आहिनि उहे तक़रीबन शहरनि ते ई लिखियल आहिनि। मुंहिंजो पहिरियों नाविल जेको शहर जी ॻाल्हि उहो बि इस्लामाबाद ते लिखियल आहे ऐं ही नाविल वरी कराची जे शहर ते लिखियल आहे। ऐं वधीक क्वेश्चन जेकॾहिं थींदो त मां वधीक तफ़सीलन ॿुधायां तव्हांखे। जी अकबर साहब, असां वटि बिल्कुलु क्वेश्चन्स आहिनि तव्हां खां। कुझु क्वेश्चन्स अॻियां कंदासीं। पहिरीं असां डॉक्टर मुबारक साहब खां पुछंदासीं त इहो 9/11 ऐं पोस्ट 9/11 अदब जेको दुनिया में हींअर आहे, जेको 9/11 वारो वाक़ियो हो, उन खां पोइ वारा जेको अदब आहे उन जी केतिरी अहमियत आहे ऐं उहो लिटरेरी तौर ते उनखे दुनिया में कीअं थो ॾिठो वञे। महिरबानी करे तव्हां ऐं उन में जेको आहे सो आलमी अदब ऐं सिंध में ख़ासि करे जेको आहे सो उनजो केतिरो इम्पैक्ट आहे, कहिड़ा कहिड़ा तजुर्बा थिया आहिनि, तव्हां महिरबानी करे उन ते रोशनी विझो। वॾी डॉक्टर महिरबानी मुबारक कलीम साहब। साहब। 9/11 मां सम्झां थो त मॉडर्न पीरियड में हिकिड़ो अहिड़ो पैराडाइम शिफ्ट वारो दौरु आहे या काया पलट आहे हिकिड़ो, जंहिंसां तक़रीबन जेके इस्टेब्लिश्ड रियलिटीज़ हुयूं, नैरेटिव्स हुयूं, सभु टुटी वियूं आहिनि। 9/11 खां पोइ सॼी दुनिया पंहिंजे पाण खे वरी वापसि
रिव्यू करण जे तरफ़ हली वई आहिनि, ॾिठो त असां किथे आहियूं, असां छा आहियूं ऐं छा न आहियूं। ऐं उन खां पोइ हिकिड़ो जेको क्राइसिस आयो आहे 9/11 खां पोइ सॼी दुनिया जे अदब में, उहो क्राइसिस आयो आहे पंहिंजे पाण खे सुञाणण त असां केरु आहियूं ऐं असां छा पिया कयूं ऐं दुनिया में छा पियो वहे वापरे। मिसाल तौरु 9/11 खां पोइ हिकिड़ो डिस्कोर्स जेको स्टार्ट थियो आहे उहो आहे थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ जे बारे में। जेके डेवलप्ड कंट्रीज़ हुयूं या मुल्क आहिनि जेके, उन्हनि हिकिड़ो डिस्कोर्स शुरू कयो आहे त ही टेररिस्ट आहिनि या ही गैर तहज़ीब याफ़्ता आहिनि या ॿिया कुझु। उहो साॻिए नमूने ते उनजो जेको असरु पियो आहे थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ जे राइटर ते, उन्हनि पंहिंजे पाण खे ॻोल्हणु शुरू कयो, यानी आइडेंटिटी क्राइस असां हुनखे चऊं त उहो हिकिड़ी शइ थिए। उहा आइडेंटिटी क्राइस माण्हू जे पंहिंजे वजूद जे हवाले सां बि आहे, माण्हू जो पंहिंजे जिन्स जे हवाले सां बि आहे, माण्हू जी पंहिंजी हैसियत जे हवाले सां बि आहे। जीअं अंश आहे, अंश जो किरदारु आहे या उन सां रिलेटेड जेके उनजा किरदार आहिनि, उहे सभु ॾिसनि था पिया त असां छा आहियूं, असांजो जेको असल वजूद आहे उहो कहिड़ो आहे। ऐं जेके वाक़िया थियनि था पिया, नॉट ओनली दैट कि हिन नावल में, पर जेकॾहिं दुनिया जे ॿियनि नावलनि में तव्हां ॾिसो त उन में बि हिकिड़ो वॾो डिस्कोर्स क्रिएट थियो आहे त 9/11 खां पोइ त असल इंसानियत या माण्हू जो क्राइसिस किथे आहे। जहिड़े नमूने सां वर्ल्ड वार 1 ऐं 2 खां पोइ जेको वजूदियत वारो हिकिड़ो बहरान आयो त माण्हू जे वजूद खे बचाइण जे लाइ असांखे छा करणु खपे, साॻिए नमूने सां जेके सॉफ्ट क्राइसिस आया आहिनि 9/11 खां पोइ पूरी दुनिया जे अदब में उन्हनि ॾिठो आहे, डिस्कोर्स कयो आहे त असां किथे बीठा आहियूं ऐं असांजी मंज़िल कहिड़ी आहे, असां जेको कुझु कयो आहे उनजे पुठियां मुहरकात कहिड़ा आहिनि ऐं अॻिते असांजी मंज़िल कीअं हूंदी। सॼी दुनिया जी जेका पॉलिसी हुई सुधरियल मुल्कनि जी, उन्हनि सभु पॉलिसियूं चेंज कयूं, उनजे जेके वीज़ा जा सिस्टम हुया, इमिग्रेशन सिस्टम हुया, सभई उन्हनि रिवाइज़ कया, तब्दील कया। उहो क्राइसिस असांखे हिकिड़े शहरी माहौल जी सूरत में असांखे मिलियो। ॿारनि ते उनजो एतिरो असरु कोन पियो, पर शहरी माहौल ते उनजो तमामु घणो असरु पियो, जो उहे सॼो सारो डिपेंड कंदा हुया प्रोडक्ट ते। जेके प्रोडक्ट ॿाहिरां ईंदा हुया, जेके माण्हू जो उथणु वेहणु ॿाहिरां हुयो, उहो सॼो कुझु ख़ासि तौर ते मिडिल क्लास और उहो माण्हू जेको शहरनि में रहे पियो, जेको फ्लैटनि में रहे पियो। जीअं अकबर साहब जे नावल जो मौज़ू ई इहो आहे ऐं उन जेका सेटिंग आहे उहा कराची शहर आहे, फ्लैट आहे ऐं फ्लैटनि में माण्हू रहनि था पिया। पर उते तव्हां ॾिसंदव त हर फैमिली जो माण्हू पंहिंजे पंहिंजे क्राइसिस में आहे। मिसाल तौरु अमाद हसनैन खे ॾिसूं त हुन वटि हिकिड़ो पंहिंजो जिबलती क्राइसिस आहे, उन क्राइसिस खे फेस करण जे लाइ रुमैसा जे बजाए ॿियनि मां लुत्फ़ वठे थो, पर साॻिए टाइम ते हू जॾहिं वेहे थो रुमैसा सां त उन वक़्तु हुनजे लाइ ज़रूरी थिए थो हू मोना जो बि गिला करे, ज़ारा जी बि गिला करे ऐं जेके मानियूं भाॼियूं पाड़े वारनि मां अचनि थियूं उन्हनि जी बि गिला करे। माना देयर इज़ नो ओरिजिनलिटी, किथे बि तव्हांखे असलियत कोन मिलंदी पई त असल हिननि जो जेको टारगेट आहे उहो छा आहे। ऐं साॻिए नमूने सां ॾिसो हू उन ॿेरूपियत ते हुनजी घरवारी ख़ुशि थी वञे ऐं साॻिए नमूने हुनजी घरवारी डुप्लेक्स वञे थी पई, हुनजी घरवारी जेके मेकअप ते भाड़े थी पई या ॿियनि शयुनि खे प्रोडक्ट ते भाड़े थी पई, त उहो हिकिड़ो क्राइसिस आहे। ऐं इहो सॼो क्राइसिस तव्हां ॾिसंदव त हर किरदार में आहे। हर किरदार पंहिंजे वजूदी बहरान या सुञाणप वारे बहरान खे मुंहुं ॾिए थो पियो ऐं कोशिशि करे थो त इन मां निकिरण जे लाइ अल्टरनेट छा हुजणु खपे। जीअं सॼी दुनिया टी दुनिया जे लाइ, ग़रीब मुल्कनि जे लाइ सॼी दुनिया पंहिंजी पॉलिसियूं चेंज कयूं ऐं उन्हनि खे रोकियो आहे वीज़ा सिस्टम खे, हाणे उन्हनि खे अल्टरनेट ॻोल्हण जी ज़रूरत पई। ऐं साॻिए वक़्तु सॼी दुनिया खां जेके डेवलप कंट्रीज आहे उन्हनि वटि हिकिड़ो क्राइसिस आयो त जेकॾहिं ही माण्हू असां वटि नथा अचनि त कमु करण वारा माण्हू, जेका इंडस्ट्री वधे थी पई ऐं इंडस्ट्री में जेके माण्हू खपनि उहे किथां ईंदा। हिन नावल में मां सम्झां थो ऐं साॻिए नमूने सां एक्सट्रीमिज़म जे हवाले सां मज़हबी इंता परस्ती ऐं धमाकनि खां पोइ जेको थिए थो पियो या मज़हबी हम आहंगी जेका थिए थी पई, मिसाल तौरु पैट्रिक खे इलाही माण्हू या ख़ासि तौर ते चौकीदार उहो पसंदि न कंदो आहे जो हुनखे रिश्वत यानी ख़र्ची कोन ॾींदो हूंदो आहे ऐं ॿिया जेके हुनखे ख़र्ची ॾींदा आहिनि, ॿिया जेके ॻाल्हाईंदा आहिनि उहो चुप हूंदो आहे, उहो पंहिंजे कम सां कमु रखंदो आहे। हालांकि ॾुखे वक़्त में बि पैट्रिक पंहिंजी ड्यूटी ते वञणु पसंदि कंदो आहे, हालतूं अहिड़ियूं न हूंदियूं आहिनि पर पोइ बि उहो पंहिंजी ड्यूटी ते वेंदो आहे। यानी अहिड़े क़िस्म जूं कुझु शयूं जेके असांखे 9/11 खां पोइ जेके सूरत हाल असांखे ॾेखारनि था। मां अॼु बि हुन ते ॻाल्हायो, जीअं अख़्तर हफ़ीज़ जी कची मसीत आहे, असांखे ॿुधायो वियो त असां केरु आहियूं, यानी अनकॉन्शियसली या कॉन्शियसली ॿुधायो वियो त असां मुस्लमान आहियूं, हिंदुनि सां असां हथ नथा मिलाए सघूं, उन्हनि सां गॾु खाई पी नथा सघूं ऐं उहे असां सां गॾु रही कोन था सघनि। ईअं मज़हबनि जो बहरान आयो ऐं सभिनी मज़हबनि जे माण्हुनि उनखे हथी पे वठाई ऐं सभु सॼी दुनिया उनखे ॾिसंदी रही। हाणे असां किथे आहियूं ऐं किथे वञूं पिया। इन नाविल खे जेकॾहिं असां सिंध जे डिस्कोर्स में या सिंध जे नैरेटिव में पस मंज़र में जेकॾहिं इहो चऊं त इहो नैरेटिव असांजे क्राइसिस जो 9/11 खां पोइ क्राइसिस जो हिकिड़ो
सवाल आहे, क्राइसिस जो हिकिड़ो सबूत आहे, मां सम्झां थो वधीक बहितर थींदो। ऐं हीउ नाविल 9/11 खां पोइ जेको सिंध जी पस मंज़र सॼी दुनिया में नाविल लिखिया विया, पर सिंधी सोसाइटी जे हवाले सां उन ते कहिड़ो असरु पियो ऐं उन में कहिड़ा मसइला आहिनि ऐं उन मसइलनि खां पोइ मिडिल क्लास कीअं उन मां निकिरे थो पियो, कीअं ख़ुदकशियूं कनि थियूं पियूं औरतूं या कीअं जेके हादसनि में मरनि थियूं पियूं ऐं मर्द पंहिंजी सर्वाइवल कीअं थो करे, उहो सॼो कुझु इन नाविल में ॾाढे सुठे नमूने सां बयानु थियल आहे। साॻिए वक़्तु तव्हां ॾिसंदव त ज़िया दौर जे हवाले सां जेको शहर जी ॻाल्हि नाविल आहे उन में बि हिकिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी क्राइसिस जो ज़िक्र आहे। पर 9/11 खां पोइ मां सम्झां थो त सिंधी नैरेटिव में, सिंधी अदब जे डिस्कोर्स में हुमाच हिकिड़ो बहितरीनु नाविल आहे। जी कलीम साहब। अच्छा, असां दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त इंसानी तारीख़ में कुझु वाक़िया अहिड़ा थिया आहिनि जिन दुनिया जी सियासत, मुआशरत ऐं समाज सां गॾु अदब ते बि वॾा गहरा असर छॾिया आहिनि। ऐं उन में जंगू हुजनि या वबाऊं, उहे तख़लीक़ी अदब जो अहम हिसो रहियूं आहिनि। इहे तख़लीक़ी अदब जा अहम मौज़ू रहंदा आया आहिनि वॾे वक़्त खां। ऐं जेको आहे सो जीअं अफ़सानी अदब जे हवाले सां तहक़ीक़ मां ॼाण मिले थी त वधि खां वधि जेको तख़लीक़ी अदब आहे उहो जेको आहे सो सेकेंड वर्ल्ड वार, जंहिंखे ॿीं आलमी जंग चयो थो वञे, या वरी सर्द वार जेका कोल्ड वार हुई रशिया ऐं अमेरिका जे विच में, उन जे पस मंज़र में तमामु घणो अदब लिखियो वियो आहे। ॿीं आलमी जंग जो त अफ़सानवी अदब ते अहिड़ो असरु पियो जो उन खां पोइ ॿिनि अहम अदबी लाड़नि जनमु वरितो, हिकु जदीदियत पुॼाणा ऐं ॿियो रुबल लिटरेचर। ही रुबल लिटरेचर असल में जर्मन लेखकनि हिकिड़ी तहरीक शुरू कई जेके जंग जी तबाहकारी जे करे ढेर थी विया इमारतनि जा, उन पस मंज़र में अहिड़ा लिटरेचर लिखंदा ऐं उन्हनि कहाणियुनि जी जेको आहे सो का बि मंतकी पुॼाणी न ॾींदा हुआ। उहो पढ़ंदड़ खे मजबूर करे छॾींदा हुआ त उहो पाण ई इन जी जेको आहे सो पुॼाणी ॻोल्हनि। जंग में जी तबाही खां पोइ जर्मनी जे लेखकनि जहिड़ो कर वुल्फगैंग बोर्खेट ऐं ॿियनि रुबल लिटरेचर वारी तहरीक शुरू कई। अच्छा, हीउ जेको आहे वुल्फगैंग जेको आहे सो बोर्खेट, इहो जेको आहे सो रुबल लिटरेचर जे बानी लेखकनि मां सम्झो वञे थो। ऐं इहो जेको आहे सो मिड-20s में ई इन जी डेथ थी वई। तिबी तौर ते हीउ जेको आहे सो कमज़ोर हो, उनखे बीमारी हुई ऐं उहो 24 या 25 कुझु वरी जेके मौक़िक़ आहिनि उहे 27 साल, पर इन अरसे जे दौरान ई उनजी डेथ थी वई। ऐं पर हिन जेको आहे सो हिन लाड़े रुबल लिटरेचर जे हवाले सां तमामु घणो कमु कयो। उन खां पोइ जेको आहे सो जंग में जेके नफ़्सियाती मुंजारा ऐं समाजी मसइला जेके पैदा थियनि था उन्हनि खे मौज़ू बणायो वियो। आलमी जंग ऐं सर्द जंग खां पोइ जंहिं वाक़िए दुनिया ते सभ खां गहरो असरु छॾियो आहे उहो आहे 9/11 9/11 वारो या वर्ल्ड ट्रेड सेंटर वारो वाक़ियो, जंहिंमें ॿिनि जहाज़नि ट्विन टावर्स, न्यूयॉर्क जे ट्विन टावर्स खे हिट कयो ऐं उतां खां पोइ हिकिड़ो जेको आहे सो नओं सिलसिलो शुरू थियो। दुनिया रीशेप थियणु लॻी, रीडिफाइन थियणु लॻी। इन हवाले सां जेको आहे सो आलमी पस मंज़र में ॾिठो वञे त ख़ालिद हुसैनी जो नालो थो मिले, जंहिंजो द नॉवल काइट रनर ऐं ॿियो जेको आहे सो 1000 स्प्लेंडेड सन्स, तालिबान जे अफ़गानिस्तान में उभरण ऐं इन सॼे पस मंज़र में लिखियल आहे। ख़ालिद हुसैनी उन जो टियों नाविल आहे एंड द माउंटेन्स इको। इहे सभु नाविल जेके आहिनि उन जा प्योर 9/11 वारे वाक़िए जे पस मंज़र में लिखियल आहिनि ऐं उन में ॾाढो ज़बरदस्त जेको आहे सो मंज़र कशी कई आहे। ऐं उन में मौक़िफ़ ॾिनो आहे त जेका मज़हबी इंतिहा पसंदी आहे उहा दुनिया खे कीअं पंहिंजे घेरे में करे छॾे थी, उन जा कहिड़ा असर पवंदा। उन पस मंज़र में लिखियल अफ़सानी अदब जे हवाले सां वधि खां वधि तहक़ीक़ थियणु लॻी। मिसाल तौर सन 2022 में द न्यूयॉर्क टाइम्स में उन हवाले सां हिकु तहक़ीक़ी रिपोर्ट छपी, हाउ 9/11 शेप्ड फिक्शन ऑफ USA, या
फिक्शन अमेरिका में लिखियो वेंदड़ फिक्शन जे हवाले सां तहक़ीक़ हुई जेका न्यूयॉर्क टाइम्स में कई वई ऐं उन में ॿुधायो वियो त इन जे करे जेको आहे सो कीअं असांजे हिन सॼे समाज ते सोसाइटी अमेरिकन सोसाइटी ते कीअं असरु पियो। अहिड़ी रीति वरी बर्मिंघम यूनिवर्सिटी जी हिकिड़ी तहक़ीक़ आहे पोस्ट 9/11 लिटरेचर टेरर परफॉर्मेंस, इहा तहक़ीक़ आहे। ऐं अहिड़ी तरह कैम्ब्रिज यूनिवर्सिटी जी तहक़ीक़ आहे लिटरेचर आफ्टर 9/11। त तव्हां सम्झी सघो था त ही दुनिया जी सियासी ऐं मुआशी तारीख़ में हिकिड़ो केॾो अहम जेको आहे सो मौज़ू रहियो आहे। अहिड़ी तरह पाकिस्तान जे लेखकनि जी ॻाल्हि कजे त उन्हनि में मोहसिन हामिद जो नॉवेल द रिलक्टेंट फंडामेंटलिस्ट, इहो 9/11 जे पस मंज़र में लिखियलु आहे। कमेला शमसी तमामु प्यारी लेखक आहे अंग्रेज़ी जी, हू कराची जी आहे, मुनेज़ा शमसी जी धीउ आहे। उन जो नाविल आहे होम फायर, इहो बि हिकिड़ो ख़ूबसूरत नाविल आहे जेको हुन जो 9/11 जे पस मंज़र में आहे। 9/11 जे पस मंज़र में जेके लिखणियूं आहिनि उन में जेको आहे सो डार्क ह्यूमर जो घणे में घणो इस्तेमालु कयो वेंदो आहे। डार्क ह्यूमर अहिड़ी हिकिड़ी टेक्निक आहे, पोस्ट मॉडर्न टेक्निक आहे, जंहिंमें रेप, मर्डर या ब्लड शेड खे मज़ाक वारे अंदाज़ में पेश कयो वेंदो आहे ऐं उनखे डार्क ह्यूमर चइबो आहे। ऐं उहो पढ़ंदे उन में सेटिंग अहिड़ी रखी वेंदी आहे, उहा इंटेंस सिचुएशन हूंदी आहे पर उन में माण्हू खे खिल ईंदी आहे। इन हवाले सां केतिरियूं फिल्मूं बि ठहियल आहिनि ऐं जेकॾहिं तव्हां इंडिया जे फिल्मनि में ॾिसंदव त अनुराग कश्यप डार्क ह्यूमर जो हिकिड़ो तमामु वॾो उहो यूज़ कंदो आहे पंहिंजी फिल्मनि में, जंहिंमें हू सटायर, गार गंद अहिड़े अंदाज़ में हू पेश करे वेंदो आहे ब्लड शेड खे, जो ॾिसंदड़ खे उन मां किरब जे बदिराए खिलणु ईंदो आहे। तो इन हवाले सां जेको अकबर सुमरो साहिब जो ही नाविल आहे, ही सिंधी में मां सम्झां थो त ही जेको आहे सो हिकिड़ो ट्रेंड सेटर नाविल हिनखे चई सघिजे थो। हिन में जेके मौज़ू टच कया विया आहिनि ऐं जेकॾहिं असां चवंदासीं सिंधी नॉविल्स जी शुरूआत, जदीद सिंधी नॉविल, त उन में जेके माइल स्टोन नॉविल्स असां गिणाए सघूं था उन में हिकिड़ो नाविल खुमात बि आहे अकबर सुमरो साहिब जो। दोस्तो असां सां गॾु सिंधी ॿोली जा ख़ूबसूरत नाविल निगार, कहाणीकार ऐं नक़ाद साईं अमर लिगारी साहिब बि मौजूदु आहिनि। ऐं अमर लिगारी साहिब मूंखे चयो त मुंहिंजा कुझु सवाल आहिनि ऐं मां उहे अकबर साहिब खां पुछंदुसि। अमर साहिब, तव्हांखे मुंहिंजो आवाज़ु अचे पियो? अमर लिगारी साहिब, तव्हांखे आवाज़ु अचे पियो मुंहिंजो? दोस्तो अमर साहब सां को शायदि टेक्निकल मसलो थी वियो आहे। असां जेको आहे सो अकबर साहब, अमर साहब हिकिड़ो जेको सवाल कयो हो उहो नरेशन जे हवाले सां हो, उहो मां तव्हांजे साम्हूं रखां थो। अमर साहब, जेकॾहिं तव्हांखे आवाज़ अचे थो त प्लीज़ माइक अनम्यूट कजो ऐं डिस्कशन ज्वाइन कयो सर। अमर लिगारी साहब, अच्छा, त इहो त तव्हां जेको आहे सो नरेटर अमर साहब, तव्हांखे आवाज़ अचे पियो? न, अमर साहब जो आवाज़ कोन थो अचे। अच्छा, तव्हां नरेटर जे हवाले सां कुझु तजुर्बा कया आहिनि? मिसाल तौर साॻे ई चैप्टर में हिकिड़ो नरेटर आहे, उहो थर्ड पर्सन में थो हले, वरी उहो ई फर्स्ट पर्सन में पंहिंजी ॻाल्हि ॿुधाइण थो चाहे। ऐं इहो अमर साहब चयो पिए त इहो तजुर्बो तव्हां कीअं कयो आहे, इन ते थोरी रोशनी विझिजो अकबर साहब। पर मुंहिंजे ख़्याल में त इहो थर्ड पर्सन ऐं फर्स्ट पर्सन वारो जेको मसइलो आहे न, इहो त दुनिया जे पुराणनि खां पुराणा किताब तव्हां ॾिसंदो न त उन्हनि में बि इहो तजुर्बो कयो वियो आहे ऐं काफ़ी हंधनि ते। हाणे आऊं उन्हनि किताबनि जो हींअर नालो कोन थो वठां, छो त असांजे समाज में जीअं रज़ाक सेते साहिब क्वेश्चन पुछियो आहे त लेखक काफ़ी दॿा में हूंदा आहिनि, पर उन जे बावजूदि मूं कोशिशि कई आहे त असांजे समाज में जेको कुझु हले थो उन खां वधीक ई मूं
पंहिंजो हिन में ज़िक्र करण जी कोशिश कई आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में त ही वधीक त हाणे तव्हीं पढ़ियल लिखियल दोस्त आहियो, हिते जेके बि डॉक्टर साहब आहे ऐं अख्तर रफ़ी साहब आहे या अमर साहब आहे या तव्हां पाण आहियो कलीम साहब, त नाविल जे बारे में तमामु घणो पढ़ियल लिखियल आहियो, ॼाणो था टेक्निक जे हवाले सां। मुंहिंजी कोशिश इहा रही आहे त मूं कोशिश करे असांजे समाज में जेतिरो मुमकिन आहे ओतिरो हिन में लिखण जी कोशिश कई आहे। जी जी सर। अच्छा, मां वरी अमर साहब खे चवंदुसि, अमर साहब तव्हां खे आवाज़ अचे पियो, प्लीज़ कंफर्म कजो तव्हां अमर लगारी साहब। अच्छा, अमर साहब टेक्निकल मसलो आहे, असां अख्तर ॾे हलूं था। अख्तर, तव्हां हिन नॉविल जे जेको आहे सो किरदारनि जे हवाले सां असांखे ॿुधायो त तव्हांखे सभिनी खां वधीक पावरफुल कहिड़ो किरदारु लॻो ऐं उन जा कहिड़ा सबब हुआ, तव्हां उहो ॿुधाइजो ऐं जेको आहे सो पोइ वरी अॻियां था हलूं था। ॾिसो, किरदार त जेके अख्तर साहब तख़लीक़ कया आहिनि नाविल में, उहे सभई हिक खां हिकु आहिनि। जमात जो किरदारु आहे या ज़ाल जो किरदारु आहे या उन खां पोइ अंश जो किरदारु जेको आहे उहो उनखे जेकॾहिं इन्हनि सभिनी किरदारनि खे ॾिसिजे या अंश जी जेका महबूबा आहे उहा, त इहे सभई अहिड़ा हिकिड़ा किरदार तख़लीक़ कया आहिनि जेके शहरी ज़िंदगी में मौजूदु आहिनि, पर उन्हनि जे अंदर में जेका आंध मांध आहे या असीं सम्झंदा आहियूं त माण्हू जेके शहरी ज़िंदगी में रहनि था या उते वक़्तु गुज़ारीनि था, उन्हनि सां के मसइला नथा थियनि, पर उन्हनि जे अंदरि जेके क्राइसिस हूंदा आहिनि उहे ॾाढा हिकिड़ा मुगम में ॾाढा मुंझाईंदड़ हूंदा आहिनि। पोइ उन्हनि में जेका अकबर साहब जेका किरदार साज़ी कई आहे, जीअं हाणे अमाद खे तव्हां जेकॾहिं ॾिसंदो उनजो किरदारु, उहो हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जेको मुख़्तलिफ़ औरतुनि सां जेको आहे उहो रखे थो दोस्तियूं ऐं उन खां पोइ उन्हनि सां वक़्तु गुज़ारे थो। या अंश जो किरदारु आहे, जीअं हाणे हींअर अकबर साहब पाण ई चए पियो त असीं अहिड़े समाज में रहूं था जिते हिकिड़ो लेखक जेको आहे घणे प्रेशर में हूंदो आहे ऐं दबाव महसूसु कंदो आहे। पर जेकॾहिं तव्हां अंश जे किरदार खे ॾिसो त उहो हिकिड़ो गे जो किरदारु आहे, उनखे एॾे त खुलियल अंदाज़ सां बयानु कयो आहे। उन जूं जेके आदतूं आहिनि, उनजो मिज़ाज आहे जेको, या जेको जीअं हिकिड़ो गे हूंदो आहे उनखे उहो ई पेश कयो आहे हुन। आउं सम्झां थो त हिन किरदार में अमाद जो किरदारु मूंखे वधीक जेको आहे उहो सॻारो महसूसु थिए थो। अंश जो किरदारु पंहिंजे मिज़ाज में, पंहिंजी तबियत में, या जेका उनजी ट्रीटमेंट आहे जेका ख़ासि तौर ते जेका लेखक उनखे या नाविल निगार उनखे ॾिनी आहे, उहा एॾी जानदार ऐं उहा शानदार लॻे थी जो तव्हां जॾहिं नाविल पढ़ो था त तव्हांखे जहिड़ो करे इहो हिकिड़ो मुझ जेको आहे खुले थो त गे जेके आहिनि उहे ईअं हूंदा आहिनि ऐं उन्हनि जी ज़िंदगी जेका आहे उहा कीअं हूंदी आहे। ऐं इन खां सवाइ उन्हनि जी जेके तबियतुनि में जेके नंढियूं नंढियूं जेके ख़ूबियूं ख़ामियूं हूंदियूं आहिनि, उहे सभु जेके हिते असांखे नज़र अचनि था। ऐं इहे मुज़ाहिरा इहे हिकिड़े कंहिं रवायती नाविल जा किरदार कोन्हनि। असां वटि उहा आमतौर ते जेको नाविल लिखिजे थो उन में ॿारहाड़ी जो घणो पस मंज़र आहे, किरदार बि उन में तकलीफ़ कहिड़ा हूंदा आहिनि ऐं उहे मूंखे अहिड़ा अछूता किरदार कोन्हनि। पर जॾहिं शहरी ज़िंदगी जे पस मंज़र में या शहर में जेके माण्हू रहनि था उन्हनि जे हवाले सां जॾहिं खमाच नाविल खे पढ़िजे थो तो महसूसु थिए थो त उहो सॼो हिकिड़ो उन फ्लैट वारी ज़िंदगी जो हिकिड़ो पूरो हिकिड़ो अहिड़ो माहौल आहे जंहिंमें माण्हू आइडेंटिटी क्राइसिस में भले पियो, जंहिंमें तव्हांखे जेको आहे पोस्ट 9/11 जेके अख़र जेके आहिनि उहे नज़र अचनि था। उहे किरदार सभई वक़्तु गुज़रण सां गॾु उन्हनि सभिनी भोगना आहिनि जेके असांखे नाविल में नज़र अचनि था। जी महिरबानी अख्तर। अच्छा, हिते दोस्तनि खे असां इहो ॿुधाईंदा हलूं त नॉविल जी जेका नरेशन जे हवाले सां ॻाल्हि हले पई फर्स्ट पर्सन ऐं सेकेंड पर्सन,
थर्ड पर्सन वारी त साॻे ई उन में हिकिड़ो त उहो जेको आहे सो फर्स्ट पर्सन में थो ॻाल्हाए, वरी सेकंड पर्सन में थो ॻाल्हाए, उहो थर्ड पर्सन में उहो किरदारु थी थो वञे, साॻियो ई किरदारु। त इहो जेको आहे सो हिकिड़ी नॉविल में कॾहिं कॾहिं लेखक पंहिंजे तरफ़ां कुझु कलीम साहब कॉम्प्लेक्सिटीज़ तव्हांजो आवाज़ कटिजे पियो। सर मुंहिंजो आवाज़ अचे पियो सही? कलीम सर मुंहिंजो साहब जो आवाज़ आवाज़ अचे पियो क्लियर तव्हांखे? है, सही अचे पियो। जी कलीम आवाज़ साहब अचे सही पियो? आहे, तव्हां ॻाल्हायो। अकबर जी साहब जी जे नेट जो मसइलो आहे शायदि। अच्छा, मूं चयो पिए त दुनिया में जेके बि वॾा नॉविल निगार आहिनि उहे अक्सर करे जेको आहे सो पंहिंजे लिखणी में कॉम्प्लेक्सिटीज़ खे पैदा कंदा आहिनि, ऐं कॉम्प्लेक्सिटीज़ इन करे पैदा कंदा आहिनि त जीअं उन्हनि जे जेको पढ़ंदड़ आहे उहो सोचण ते मजबूर थिए त आख़िर लेखक चवणु छा थो चवे ऐं कहिड़े अंदाज़ में चवणु थो चाहे। स्टोरी टेलिंग जो बेसिक जेको आहे इहो त तव्हां कहिड़ी ॻाल्हि कहिड़े अंदाज़ में करे रहिया आहियो, उनखे ई स्टोरी टेलिंग चइबो आहे। जेकॾहिं हिकिड़ी आम सिधी रिवाजी अंदाज़ में ॻाल्हि कजे त उहो फिक्शन खां वधीक रिपोर्ट थी वेंदो आहे। फिक्शन जेको सुठे असां वटि इहो बि पुछियो वेंदो आहे त तव्हां मयारी नॉविल कंहिंखे था चओ, त मां कलीम मयारी नॉविल उनखे चवंदो आहियां जेको वधि खां वधि कॉम्प्लेक्स हुजे। ऐं अक्सर करे उन हवाले सां मां अरुंधति राय जी हिकिड़ी कोट आहे जेको उन पंहिंजे किताब आज़ादी में लिखियो आहे। जॾहिं उन खां पुछियो वियो त तुंहिंजो आज़ादी मां छा मुराद आहे, त हुन चयो त आज़ादी मां मुराद आहे नाविल। नाविल इन करे जो नाविल लेखक खे पेचीदा थियण जी मुकमल आज़ादी ॾींदो आहे। त इहो जेको पेचीदा थियण जो फन आहे इहो ई हिकिड़े नॉविल खे मयारी कंदो आहे। तव्हां ॻाल्हियुनि खे केतिरो पेचीदा अंदाज़ में पेश करे सघो था ऐं नए एंगल सां कीअं तव्हां ॻाल्हियुनि खे पेश करे सघो था जीअं पढ़ंदड़ उन खे सोचे ऐं वरी वरी हिकिड़ी रीडिंग में बदिरां वरी वरी उनखे पढ़े ऐं उन जे मुख़्तलिफ़ एंगल्स खे सम्झण जी कोशिशि करे। इन हवाले सां असां डॉक्टर मुबारक साहब खां पुछूं था, सर तव्हांजी राय नरेशन जे हवाले सां जेको आहे सो हिकिड़े ई चैप्टर में हिकिड़ो थर्ड पर्सन में साॻियो किरदारु जी नरेशन थी हले, वरी उहो फर्स्ट पर्सन में चेंज थो थी वञे। तव्हां इन हवाले सां ॿुधाइजो। ही पोस्ट मॉडर्न टेक्निक आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ राइटर्स इहा टेक्निक यूज़ कया। अच्छा महिरबानी कलीम साहब। नरेशन जे हवाले सां हिकिड़ी शइ त असांखे नैरेटोलॉजी खे थोरो सम्झणु खपे त नैरेशन जा लेवल्स थींदा आहिनि। हिकिड़े दफ़े हिकिड़ो नैरेटर हूंदो आहे लेवल 1 ते, उहा पंहिंजी ॻाल्हि कंदो आहे ऐं पोइ ॻाल्हि कंदे कंदे वञी ॿुधाईंदो आहे त मुंहिंजी हिकिड़ी नानी हुई, नानी मूंखे हीअ ॻाल्हि ॿुधाईंदी हुई, पोइ नानी ॻाल्हाइणु शुरू कंदी आहे। पोइ पस मंज़र में फर्स्ट पर्सन फर्स्ट लेवल नैरेटर हूंदो आहे, पोइ नानी जी ॻाल्हि हले थी पई, उते नानी फर्स्ट पर्सन थी वञे, नानी वरी पंहिंजे पीउ जी ॻाल्हि करे थी पई मिसाल दो, वरी उते जेको आहे टियों थर्ड लेवल ऑफ नैरेशन अचे थो। ऐं थर्ड लेवल ऑफ नैरेशन में हुनजो पीउ जेको आहे उहो ॻाल्हाईंदो पियो हूंदो आहे। असांखे लॻंदो पियो हूंदो आहे त फर्स्ट पर्सन में हले थो पियो, पर उहो फर्स्ट पर्सन उन पहिरें नैरेटर जो बि कोन्हे, उनजी नानी जो बि कोन्हे, पर हुनजे पीउ जो आहे, हू ॻाल्हाए थो पियो। ईअं कॾहिं कॾहिं असांखे लॻंदो आहे त जेको नैरेटर आहे उहो थर्ड पर्सन में हलियो वियो आहे, थर्ड पर्सन में न हलियो वेंदो आहे, पर नैरेटर हिकिड़ी कहाणी ॿुधाईंदो आहे। हुन कहाणी ॿुधाइण दौरान कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त हू लॻंदो आहे त ग़ाइबु थी वियो आहे। ऐं हिते जेको आहे हिकिड़ो थर्ड पर्सन नैरेटर या ओमनिशेंट नैरेटर जंहिंखे चवंदा आहियूं, उहो हिकिड़ो स्टार्ट थी वेंदो जंहिंखे ज़ीरो फोकलाइज़ेशन बि चइबो आहे। हाणे उहो जेकॾहिं अचे थो पियो त पोइ असांखे हिकिड़ी कंफ्यूजन थिए थी पई त नैरेटर फर्स्ट पर्सन खां थर्ड पर्सन ॾे कीअं थी वियो। इहो हिकिड़ो लॉन्ग हिकिड़ो मोनोलॉग हूंदो आहे, उहो जेको ॿुधाईंदो आहे उहो पाण खे थोरो माइनस करे वेंदो आहे। अहिड़े क़िस्म जा तजुर्बा सभिनी अदबनि में थींदा आहिनि ऐं अदब जे सभिनी सिन्फ़नि में इहे तजुर्बा थियनि था पिया। एतिरे क़दुरु जो इहे शाइरी में बि थियनि था पिया। मिसाल तौरु तव्हां भगत सिंह खे फांसी जेकॾहिं पढ़ंदो त उनमें जेको हिकिड़ो किरदारु ॻाल्हि करे थो पियो ऐं वरी ॿियो किरदारु अचे थो त ॿी ॻाल्हि करे थो पियो। हाणे हुते अयाज़ साहब पाण लिकियलु आहे, पर उहे किरदारु ॻाल्हाइनि था पिया ऐं हिकिड़े किरदार खां पोइ वरी ॿिए किरदार ते जेकॾहिं उनवान न ॾे उहे ऑटोमेटिकली हलिया था वञनि ऐं ॿियो ॻाल्हाईंदो पियो हूंदो आहे। उते लेवल ऑफ नैरेटर जेके उहे चेंज थींदा वेंदा आहिनि, तब्दील थियनि था पिया। ऐं इहो ई थींदो रहंदो आहे, कॾहिं कॾहिं कॉन्शियसली, कॾहिं कॾहिं अनकॉन्शियसली। त तख़लीकारनि खां अहिड़े क़िस्म जूं तख़लीक़ूं लिखिजी वेंदियूं आहिनि।
मां सम्झां थो त नैरेटर जो को मसइलो कोन्हे हिन नाविल में। ऐं क्राइसिस जे हवाले सां मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि कंदुसि। ॾिसो, असां वटि समाजी क्राइसिस तमामु घणा आहिनि। पोस्ट 9/11 खां पोइ जेके क्राइसिस आहिनि, पर उन खां हटी करे बि सिंधी समाज जो वॾो अलमियो रहियो आहे, त उते उन वटि समाजी क्राइसिस रहिया आहिनि। मिसाल तौर जेकॾहिं 4 घरनि जो पाड़ो बि हूंदो त उहे पाण में ठहियल कोन हूंदा, न सियासी हवाले सां न समाजी हवाले सां। जेकॾहिं हिकिड़ो को समाजी हवाले सां अॻिते हूंदो आहे त ॿिया जेके आहिनि उहे समाजी हवाले सां उनजी लेग पुलिंग कंदा आहिनि, या उन्हनि सां साड़ कंदा आहिनि, या ॿियो कुझु कंदा आहिनि। त समाजी हवाले सां असां वटि एतिरे क़दुरु जो जेकॾहिं को माण्हू अंग्रेज़ी जा लफ़्ज़ इस्तेमालु कंदो आहे त ॿियो बर्दाश्त न कंदो आहे त इहो छो कंदो आहे। हालांकि इहा हिकिड़ी वैरायटी हूंदी आहे। सुधरियल मुआशरनि में इहा शइ एक्सेप्ट कई वेंदी आहे त डाइवर्सिटी हुजणु खपे, ऐं सभु माण्हू हिकु जहिड़ा नथा थी सघनि, सभिनी जी सोच हिकु जहिड़ी नथी थी सघे। उहा हिकिड़ी शइ हूंदी आहे एक्सेप्टेंस, उहो हिकिड़ो समाज हूंदो आहे। उहो क्राइसिस सिंधी समाज में सदाईं रहियो आहे, ऐं नाविल में बि सॼो क्राइसिस ॾेखारियल आहे। नाविल मां सम्झां थो त उन क्राइसिस खे सुठे नमूने खणी आयो आहे, पर नाविल जे किरदार साज़ी में जीअं अख़्तर त चयो त ॾाढा सुठा आहिनि, पर थोरी ॻाल्हि इन ते इख़्तिलाफ़ करे सघिजे थी पई त नाविल में जेके मेजॉरिटी ऑफ किरदार, जेके अक्सरियत आहिनि, उहे खया विया आहिनि, उहे जेके या त ड्रिंकर आहिनि, या त स्मोकर आहिनि, या त कंहिं ॿी हिकिड़ी नेगेटिविटी एक्टिविटीज़ में खयूं वियूं आहिनि। मिसाल तौरु जेकॾहिं को ॻोठाणो इन नाविल खे पढ़े ऐं इहो मैसेज कंदो त शहरी समाज में रुॻो बुरायूं या रुॻो नेगेटिव शयूं थियनि थियूं पियूं, उनमें को बि पॉज़िटिव कोन्हे। जेकॾहिं को माण्हू ड्रिंकर बि कोन्हे, स्मोकर बि कोन्हे, या मिसाल तौरु एडल्ट्री में बि मुलविस कोन्हे, या ॿिए कंहिंजी इज़तनि सां, त उहो या त मज़हबी माण्हू आहे या उहो समाज जो हिकिड़ो धिकारियल माण्हू आहे। त नाविल में इन हवाले सां हिकिड़ो असां इख़्तिलाफ़ रखी सघूं था त इन नाविल में रुॻो नेगेटिव किरदार चूंडे चूंडे छो खया विया आहिनि। जीअं तव्हां चओ था पिया त नाविल में किरदार तख़लीक़ थींदा आहिनि, अकबर साहब तख़लीक़ कया आहिनि इहे किरदार। जेकॾहिं हुन ॼाणी वाणी इहे शयूं तख़लीक़ कयूं त उनजो सबबु मूंखे सम्झ में कोन थो अचे त छा आहे, छा हुजणु खपे। अकबर साहब वधीक बहितर ॿुधाए सघे थो। त मां सम्झां थो तुंहिंजो जेको ओवरऑल इम्पैक्ट आहे, हालांकि आर्ट में इम्पैक्ट न ॾिसणु खपे, पर जॾहिं तव्हां शौरी तौर ते ऑब्जेक्टिव नाविल लिखो था ऐं ऑब्जेक्टिविटी खे तव्हां मेंटेन रखणु था चाहियो, त पोइ उहे सॼा जेके इशूज़ आहिनि जिन ते नाविल आहे, उन इशूज़ खे बि ॾिसणु खपे त उन इशूज़ जो इम्पैक्ट कहिड़ो थिए थो पियो। मां इहो नथो चवां त सभु पारसा हुजनि किरदार में, पर कुझु अहिड़ियूं शयूं हुजनि, कुझु अहिड़ा किरदार बि हुजनि जेके ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हिननि टिनि शयुनि मां, यानी स्मोकिंग, ड्रिंकिंग ऐं एडल्टरी खां ॿाहिरि हुजणु खपंदा। त उहे असांखे घटि महसूसु थियनि था पिया। उहे शयूं असां वटि कोन्हनि, त रुॻो शहरी ज़िंदगी मां उहे किरदार चूंडिया विया आहिनि जेके किरदार इन सिचुएशन में फिट बीहनि था पिया, या अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि थिए थी पई। मिसाल तौरु हिकिड़ो शायदि नालो साले हूंदो त जिन 7 धीअरूं हूंदियूं आहिनि, ऐं उहे सभई जेके आहिनि राति जो देरि सां मोटंदियूं आहिनि, ऐं उन्हनि वटि वॾियूं वॾियूं गाॾियूं आहिनि। त यानी हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो किरदार चूंडियो। मां सम्झां थो त बेशक इहे हक़ीक़ी किरदार बि हूंदा, जीअं अकबर साहब चयो हक़ीक़ी किरदार बि हूंदा इहे, ऐं लाज़मी तौर ते हूंदा, पर इन सां गॾोगॾु ॿिया हिकिड़ा हक़ीक़ी किरदार बि हूंदा जेके इन नेगेटिविटी खां थोरो हटी करे बि हूंदा। जेकॾहिं इहे शयूं बैलेंस हुजनि हा त मां सम्झां थो त नाविल ॾाढो ज़बरदस्त आहे। हूअं बि ज़बरदस्त आहे। जेकॾहिं इहे शयूं न बि हुजनि, हिकिड़ो पढ़ंदड़ फील करे थो पियो, महसूसु करे थो पियो, उनखे इज़हार करणु खपे। जीअं रज़ाक सेठी साहब हिकिड़ो सुवालु पुछियो त लॻे थो त लेखक कंहिं दबाव, समाजी दबाव जे करे खुली करे इज़हार कोन कयो आहे। मां सम्झां थो त खुली करे इज़हार कयो आहे, ऐं सिंधी समाज में मां सम्झां थो एतिरो ई चई सघिजे थो, इन खां वधीक कोन थो चई सघिजे, वरना ई नाविल ते वरी ॿिया ठपा लॻी वञनि हा। जी कलीम साहब। अच्छा डॉक्टर साहब, तव्हांजे इन ॻाल्हि सां मां वरी थोरो इख़्तिलाफ़ इन करे रखां थो। अकबर साहब इहो चई छॾियो त हीअ जेको किरदार आहिनि उहे सभु ओरिजिनल किरदार आहिनि, ऐं उन्हनि मां के ऑस्ट्रेलिया में वेठा आहिनि ऐं के जेको आहे सो पाकिस्तान में वेठा आहिनि। ऐं अहिड़ो ई हिकिड़ो किरदारु मूंखे यादि थो अचे, हिकिड़ी माई आहे जेका क्लब में पियानो वॼाईंदी आहे। अकबर साहब जेकॾहिं तव्हांखे नालो उनजो मूंखे रिमाइंड कराइजो, त उहा जेको आहे सो पियानो वॼाए ज़िंदगी जो गुज़र सफ़र कंदी आहे पंहिंजो, ऐं जेको आहे सो कंहिं क्लब अच्छा उते हू काफ़ी नांगनि ऐं वाॻुनि जे वातनि खां बि बचे थी। मुंहिंजे ख्याल में मोना जो किरदारु आहे अकबर साहब उहो, या अकबर साहब तव्हांजी आवाज़ कलीम साहब माज़रत सां हिनखे हथु लॻी वियो, डिस्कनेक्ट थी वियो। हाणे ॿुधायो तव्हां, भली रखो, हर ॻाल्हि सां रखो, उहो तव्हांजो राइट आहे। हाणे वरी ॿुधायो तव्हां। हा, तव्हां माइक म्यूट कंदो त आवाज़ ठीकु आहे, ठीकु आहे। जी जी। मूं चयो पिए त अकबर साहब जेको आहे सो
इहो चई असांखे ॿुधायो त ही जेके आहिनि से टोटल ई ओरिजिनल किरदार आहिनि। इन्हनि मां के जेके आहिनि से ऑस्ट्रेलिया में वेठा आहिनि, के पाकिस्तान में मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जी ज़िंदगियुनि खे रिफ्लेक्ट कयो वियो आहे। ऐं हाणे जेको माण्हू पंहिंजी ज़िंदगी में हूंदो उहा ई रिफ्लेक्शन ईंदी। त हाणे लेखक न उन्हनि खे सुठो ॾेखारण जी कोशिशि कई आहे मुंहिंजे ख़्याल में, न ई वरी उन्हनि खे को ख़राबु ॾेखारण जी कोशिशि कई आहे ऐं उहे जीअं आहिनि उन्हनि खे उहे ॾेखारण जी कोशिशि कई आहे। जी डॉक्टर साहब, तव्हां कुझु चवण था चाहियो? जी जी कलीम साहब, अख्तर साहब हिकु मिनट तव्हां पोइ कंक्लूजन डिसीजन ॾिजो। कलीम साहब मुंहिंजी ॻाल्हि सां इख़्तिलाफ़ कयो, मां बि कलीम जी ॻाल्हि सां हिकिड़ी ॻाल्हि ते इख़्तिलाफ़ कयां कलीम साहब सां। त तव्हां चओ था जीअं आहिनि उहे शयूं थींदियूं आहिनि, पर थोरी देरि पहिरियों तव्हां चओ त अकबर साहब ई नाविल तख़लीक़ कया आहिनि, क्रिएट कया आहिनि। जेकॾहिं क्रिएट कया आहिनि नाविल त पोइ त जीअं आहिनि हुजण वारो सुवाल न हुजणु खपे। क्रिएटर खे इहो हक़ हूंदो आहे त कहिड़ी शइ कीअं थो क्रिएट करे। जी अख्तर साहब हाणे तव्हां फरमायो। जी जी, मां इहो पियो चयो डॉक्टर साहब त जेको आहे सो अकबर साहब जो चवणु आहे त ही किरदार सभु हक़ीक़ी आहिनि ऐं जहिड़ा आहिनि। के जेको आहे सो ऑस्ट्रेलिया में वेठा आहिनि ऐं के पाकिस्तान में हिन वक़्तु वेठा आहिनि। अख्तर तव्हां ॻाल्हायो, पोइ वरी हिकिड़ो ॿियो किरदारु मूंखे यादि पियो अचे, उन किरदार जो नालो आहे मोना ऐं उहा जेको आहे सो हिकिड़े क्लब में पियानो वॼाए थी। अख्तर पहिरीं तव्हां ॻाल्हायो, पोइ वरी असां किरदार ते डिस्कस कयूं। इन हवाले सां मुंहिंजो बहसियत हिकिड़े लेखक या बहसियत नाविल निगार या अफ़साना नवीस इहो आहे त कंहिं बि राइटर खे, कंहिं बि लेखक खे घटि में घटि पंहिंजनि किरदारनि जे हवाले सां ईअं न चवणु खपे हरू भरू त फलाणो किरदार असली आहे, फलाणो हक़ीक़ी आहे, फलाणो तख़लीक़ कयल आहे। इन बहस में पवण जी ज़रूरत ई न आहे। उहो जेको आहे रीडर जेको आहे उहो उन ते वञी ॻाल्हाए, उहो उन जी कहिड़ी बि जेका सां माना कढे थो, उनखे किथे हक़ीक़ी नज़र अचे थो, भले अचे, नथो अचे त इन में को मसइलो न आहे। बाक़ी इहो कंहिं हिकिड़े नाविल निगार खे या लेखक खे या आउं सम्झां थो वज़ाहत करण जी ज़रूरत ई न आहे त हीउ किरदारु हक़ीक़ी आहे, फलाणो किरदारु मूं पाण तख़लीक़ कयो आहे। ज़ाहिर आहे जॾहिं शयूं समाज मां अचनि थियूं त उन्हनि जो रिफ्लेक्शन या उन्हनि जो अक्स असांखे किथे न किथे नज़र ईंदो, अफ़साने में, नाविल में या कंहिं लिखणी में नज़र ईंदो। उहा हिकिड़े लेखक जी जेका मुतासिर थींदो आहे उन्हनि किरदारनि खां, उन्हनि वाक्यनि खां, तॾहिं उहे शयूं लिखंदो आहे। तव्हां सम्झा थो इहो डॉक्टर साहब जेका ॻाल्हि कई आहे त उनमें उहे किरदार ॿिनि क़िस्म जा आहिनि। ज़ाहिर आहे उहो वधीक उन ते जेको नाविल निगार आहे उहो वधीक उन जी वज़ाहत करे सघे थो, पर इहो न हुजणु घुरिजे त फलाणो किरदारु हक़ीक़ी आहे या फलाणो किरदारु गैर हक़ीक़ी आहे। किरदार आहिनि, बसि उहे किरदार ई रहणु खपनि। जी अख्तर, बिल्कुलु। अच्छा, इन में मूं जंहिं किरदार जी ॻाल्हि पे कई उहो हुन जो नालो मोना आहे ऐं उहा हिकिड़े अहिड़ी औरत आहे जेका कंहिं क्लब में पियानो वॼाए ज़िंदगी जो गुज़र सफ़र करे थी। हू ऐं हू काफ़ी जेके आहिनि से नांग ऐं इन्हनि खां बची चुकी आहे ऐं पोइ जेको आहे सो उनजी जेका दोस्ती थी थिए पंहिंजो अमाद सां ऐं ॿियो उन्स सां, उन्हनि ॿिन्हिनि सां दोस्ती थी थिए ऐं हू उन्हनि खे पंहिंजे मफ़ाद लाइ यूज़ थी करे। त इहो बि घणे भाङे हिकिड़ो एंटाए हीरो किरदारु आहे। जेका डॉक्टर साहब वारी ॻाल्हि आहे त उहो एंटाए हीरो आहिनि ऐं उन्हनि में का अहिड़ी ॻाल्हि कोन्हे जंहिंखे असां हीरोइज़म चई सघूं, जेको आम हीरोइज़म जी डेफिनेशन आहे। पर हिकिड़ी ज़िंदगी में असांखे केतिरनि ई क़िस्मनि जा माण्हू मिलनि था ऐं थी सघे थो त अकबर साहब उन्हनि खे पोर्ट्रेट करण जी कोशिशि कई हुजे। अच्छा, इन हवाले सां हाणे ही असां वटि कुझु चैट में सवाल आया आहिनि ऐं जेको आहे सो हुन में हिकिड़ो सवाल आहे साईं झूंगार सांगड़, ही उस्ताद निज़ामाणी साहब आहे असांजो दोस्त। उन्हनि चयो आहे झूंगार सांगड़ जे हुन तां हैंडल तां सवाल कयो आहे। अकबर साहब खां सादो सवाल, उहो कहिड़ो तस्वुर या पस मंज़र हो जो नाविल जो उनवान खुमाच रखियो वियो? जी अकबर साहब जेको आहे सो डिस्कनेक्ट आहिनि। असां अकबर साहब खे गुज़ारिश था कयूं त सर जल्दी असांखे ज्वाइन कयो। ऐं मां डॉक्टर साहब खे चवंदुसि त डॉक्टर साहब तव्हां थोरो वधीक एलोबरेट कयो ऐं तव्हां इन जवाब मां मुतमइन न आहियो मूंखे लॻे थो, पर पोइ बि तव्हां वरी बि त छा किरदारनि में हुजणु घुरिजे आहे, छा हुजणु घुरिजे आहे, अहिड़ा जेके नेक सिफ़त किरदार त असांजे अदब में भरिया पिया आहिनि। वरी बि तव्हां डॉक्टर साहब जेकॾहिं कुझु चवणु चाहियो। डॉक्टर मुबारक लाशारी साहब।
अच्छा डॉक्टर साहब, डॉक्टर साहब आवाज़ अचे पियो? अच्छा, ही जेको आहे सो सिंधी ॿोलीअ जी ख़ूबसूरत कहाणीकार आहिनि मैडम नुसरत चांडियो साहिबा। उन्हनि ही कमेंट कया आहे त सभु कुझु नॉर्मल ऐं मुस्बत पेश करण को कमाल कोन्हे, हिन नाविल में बेहद गहरे मुशाहिदे सां मंज़र निगारी थियल आहे। जी बिल्कुलु, ऐं इहो ई स्टोरी टेलिंग जो जेको आहे सो कमाल हूंदो आहे। नवाण जो कमाल इहो ई हूंदो आहे त उहो जेके अॻु मौजूदु शयूं या रिवायतूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे टोड़ींदी आहे ऐं नए अंदाज़ में शयुनि खे ॾिसण जी कोशिशि कंदी आहे, पेश कंदी आहे। ऐं जेको आहे सो असां इन नाविल मां इहो ॾिसी सघूं था त इन में काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेके बिल्कुलु नए अंदाज़ सां पेश कयूं वयूं आहिनि ऐं अॻे उहे ॻाल्हियूं जेको आहे सो सिंधी अदब में न कयूं वयूं आहिनि। इन हवाले सां असां अख़्तर खां पुछूं था। अख़्तर, तव्हां पाण बि जेको आहे सो नाविल लिखो था ऐं तव्हांजे कोविड वारे नाविल में बि हिकिड़ो जेको आहे सो कुझु किरदार हुआ जेके जिन्सी हवाले सां मुंझारे जो शिकार हुआ ऐं उहो जेको आहे सो हिकिड़ो वञे थो होॾां होटल में ऐं सेक्स डॉल यूज़ थो करे ऐं उन ते काफ़ी एतिराज़ थियो। तव्हां छा था सम्झो त कहिड़ो किरदारु ॾेखारणु घुरिजे या असांखे जेके नॉर्म्स आहिनि ऐं उन मुताबिक़ किरदारु निगारी करणु घुरिजे? जी अख़्तर। ॾिसो, हिकिड़ो लेखक या हिकिड़ो सुठो नाविल निगार तॾहिं ई सुठो नाविल निगार थी सघे थो जॾहिं इनसाई नॉर्म्स हले, पंहिंजे किरदारनि जी जेका तख़लीक़ आहे, जेकॾहिं उहो मिसाल तौरु सभु कुझु उहे ई ॾेखारे थो जीअं मौजूदु आहे, पोइ त उहो असराइती शइ आउं सम्झां थो किरदार निगारी जे हवाले सां नथी अची सघे। ज़ाहिर आहे जॾहिं असीं बहसियत लेखक जॾहिं का शइ तख़लीक़ करियूं था त उन में खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके असांजे तसवुर में हूंदियूं आहिनि, उहे मौजूदु हूंदियूं आहिनि, पोइ उन्हनि खे असीं जेको सो लिखण जी सूरत में पेश कंदा आहियूं। ईअं ई जॾहिं शहरी ज़िंदगी जेका आहे उहा बुराइनि खां पाक न आहे ऐं न ई वरी जेको सो माण्हू बुराइनि खां पाक आहे, माण्हू जूं जेके जिन्सी जबलतूं आहिनि या उन जा ज़हनी मुंझारा आहिनि उहे उनजे किरदार में ज़रूरु मौजूदु हूंदा आहिनि ऐं उहे ई लेखक जेके नाविल निगार आहिनि उन्हनि खे पेश कंदा आहिनि। तव्हां कंहिं बि लेखक खे, कंहिं नाविल निगार खे हिन जो पाबंद नथा बणाए सघो त उहो पंहिंजो किरदारु जेको आहे हीउ ॾेखारे या हू ॾेखारे। इहो उन हिकिड़े लेखक जी मर्ज़ी आहे, पिक एंड चूज़ वारी ॻाल्हि आहे त हू पंहिंजे नाविल में, पंहिंजे अफ़साने में कहिड़नि किरदारनि खे जाइ ॾिए थो ऐं कहिड़नि किरदारनि खे नथो ॾिए। ज़ाहिर उहो हुन ते होमवर्क कंदो आहे, उन जे हवाले सां किरदार साज़ी जे हवाले सां कमु कंदो आहे। तव्हां जेका मुंहिंजे नाविल जी ॻाल्हि कई, कोविड में जेको सेक्सुअल जो उहो पस मंज़र ॾिनो आहे या उहो जेको डॉक्टर आहे जेको उहो पंहिंजी जिन्सी जबलत जेका आहे उन मां ख़तमु कंदो आहे उन वसीले, त इहे सभु शयूं जेके आहिनि मुख़्तलिफ़ सूरतुनि में असां वटि मौजूदु आहिनि। उन्हनि खे रुॻो लिखाइण जी ज़रूरत हूंदी आहे, पर ज़ाहिर आहे हाणे को लेखक कोई बुरको पाए त कोन थो लिखे, उहो ज़ाहिर आहे हिकिड़े खुलियल ज़हन सां लिखंदो आहे। उन में उहे सभु शयूं हिकिड़े किरदार जे अंदरि जेके बि उन जा मुंझारा आहिनि, उहे जिन्सी हुजनि, उहे नफ़सियाती हुजनि, उहे समाजी हुजनि, उहे मुआशी हुजनि, उहे सभु हू ॾेखारण जी कोशिशि कंदो आहे। अकबर साहिबु जिन बि किरदारनि खे उहो खणी आयो, तव्हां सम्झां थो त उन्हनि में उहो केरु विस्की पीए थो, केरु स्मोकिंग करे थो, त उहो त असांजे समाज में इहे सभु शयूं मौजूदु आहिनि। उन्हनि में जेकॾहिं इहे ख़सलतूं आहिनि या इहे शयूं आहिनि त पोइ उन्हनि खे ख़राबु न सम्झणु घुरिजे। ऐं तव्हां कंहिं बि लेखक खे ईअं मजबूर नथा करे सघो ऐं न ई करणु घुरिजे त उहो पंहिंजे नाविल में, पंहिंजे अफ़साने में हीउ किरदारु ॾे पोइ हीअं करे या हूअं करे, इहो तव्हां मतिलबु तव्हां लेखक खे उनजी लिखण जी आज़ादी जेका आहे न उहा उन खां खसे रहिया आहियो। अच्छा, ही अकबर साहब लाइ हिकिड़ो सवाल आयो आहे जूंगार सांगड़ तरफ़ां। अकबर कलीम साहब साहब, सवाल पोइ वठिजो। जी 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 डॉक्टर साहब, तव्हांजो सवाल तव्हां मां कमेंट ॿुधो कयो। पियो त मूंखे वरी उहो ऑन करण में माइक खे थोरो टाइम लॻो, ऑन न पिया थियो। किरदार जे हवाले जी सां कलीम साहब। मां इहो कोन पिया चयो त नासियानो हिकिड़ो नाविल हुजणु खपे, पर मां सम्झां थो त कुझु किरदार असांजे जेकॾहिं 5-8 किरदार अहिड़ा आहिनि जेके नेगेटिव आहिनि, जेकॾहिं उन मां हिकिड़ो किरदारु अहिड़ो बि थी सघे थो
जेको अञा पॉज़िटिव हुजे या मिसाल तौरु इन्हनि शयुनि खां हटी करे हुजे। असांजे समाज में छो त इहे शयूं ग़लति कोन्हे। मां इन शइ ते कोन थो मञा त भई असां सभु जेके नेक नमाज़ी हुजणु खपनि, पर उन सां गॾोगॾु हिकिड़ो समाजी सिस्टम जो हिकिड़ो बैलेंस आहे उन हवाले सां ॾिसणु खपे त सभु किरदार अहिड़ा आहिनि जेको हिकिड़ो आम रीडर खे जेको मैसेज वञे थो पियो त शहरी ज़िंदगी कीअं आहे, या जेके माण्हू फ्लैटनि में रहनि था पिया उहे कहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि, या उन्हनि जे मसइला कहिड़ा आहिनि। डेफिनेटली मसइला ॿाराड़ी जा बि आहिनि, पर हिननि खे मां सम्झां थो थोरो ओवर एम्फेसाइज़ थी वियो आहे। इहो हिकिड़ो पासो आहे, हिकिड़ी ओपिनियन आहे त केरु एग्री थिए थो डिसएग्री थिए थो, उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। पर मां सम्झां थो त हिते इन मौक़े ते अकबर साहब जे नाविल जी ॿोली, अकबर साहब जे नाविल जी उणत, नाविल जी जेका सेंस ऑफ ह्यूमर आहे, या जेके ॿिया अदबी लवाज़मात उनमें आहिनि उन्हनि जो ज़िक्र न करणु, तारीफ़ न करणु ज़्यादती थींदी। नाविल जी जेका ॿोली आहे उहा इंतिहाई प्यारी आहे, इंतिहाई सुठी आहे ऐं ॾाढी पुख़्ती आहे। ॿोली सां गॾोगॾु जेके हिते वक़्तनि ब वक़्तनि हिकिड़ी सटायर या हिकिड़ी तनक़ीद या हिकिड़े क़िस्म जी मज़ाह, अहिड़े क़िस्म जी शयूं जेके नाविल में मौजूदु आहिनि उहे ॾाढियूं ज़बरदस्त आहिनि। ऐं रोमेंस खे बि जीअं अकबर साहब पेश कयो आहे, जीअं उहो ट्रेन में छोकिरी खिले थी पई त उन पोपट उॾनि था ऐं पोपट उॾी फलाणी जात हुते वञी करे वेहनि था पिया। मां सम्झां थो नाविल जूं इहे ख़ूबियूं बि असांखे ॻणणु खपनि। नाविल ॾाढो सुठो नाविल आहे ऐं मां सम्झां थो तव्हां जेका ॻाल्हि कई त ट्रेंड सेटर नाविल आहे, हिन में को बि शक कोन्हे। महिरबानी करीम साहब। थैंक यू। अच्छा अकबर साहब तव्हांखे आवाज़ अचे पियो? जी जी हाणे अचे पियो। काफ़ी डिस्टर्ब रहियो आहियां, तव्हांजो आवाज़ ॿुधण कटिजी थो वञे काफ़ी ऐं सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे। बहरहाल हींअर अच्छा अचे पियो। हा, हींअर ई जेको आहे सो झूंगार सांगड़ असां खां सवाल कयो आहे अकबर साहब खां सादो सवाल, उहो कहिड़ो हा, तसवुर या पस मंज़र हो जो नाविल जो उनवान खुमाच रखियो वियो? जी अकबर साहब। असल में छा आहे जो ही जेको खुमाच नावल जेको माण्हू पढ़ंदो उनखे काफ़ी सुफ़नि ते जेको आहे न इहो सरगम ॾिसण में ईंदो। हिकिड़ो सरगम लिखियल आहे उन में, ऐं उहो जेको सरगम आहे न उन राग जो नालो खुमाच आहे, इन करे मूं हुनजो नालो खुमाच रखियो आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा आहे त ही काफ़ी शयूं थियूं, दोस्तनि तमामु सुठो ॻाल्हायो। इहो ही जेके किरदार आहिनि न इन्हनि सां मां तक़रीबन 6 साल गॾु रहियो आहियां ऐं मूं उन्हनि खे वेझे खां ऑब्ज़र्व कयो आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में त अच्छा अॼुकल्ह जेको मां नाविल लिखां पियो तुरुन, त उन में मूं हिकिड़े चकले जो ज़िक्र कयो आहे ऐं मां मुसलसल चकले में वञी ऑब्ज़र्वेशन कंदो थो रहां। अच्छा, उतां जे माण्हुनि जूं ॻाल्हियूं, उतां जे माण्हुनि जा कस्टम्स ऐं उन्स जो जेको किरदारु हो जेको अॼुकल्ह ऑस्ट्रेलिया में रहे थो उहो एज़ इट इज़ हो। अच्छा, हिकिड़ी असांजी पंहिंजो लेखिका सुवाल कयो आहे त मूंखे घणो कुझु ॻाल्हाइणु खपे आहे नाविल जे बारे में एक्चुअली। अच्छा, उन में हुन इहो बि चयो आहे त मुंहिंजा जेके ॿई नाविल आहिनि शहर जी ॻाल्हि ऐं तव्हांखे आवाज़ अचे पियो कलीम साहब? जी सर, तव्हांजो हलो आवाज़ अचे पियो। जी जी जी। त थोरो हुन कंटिन्यू कयो। क्वेश्चन कयो आहे त राइटर जी जेका स्टाइल आहे उहा सेम आहे ॿिन्ही नावलनि में। त असल में थींदो ईअं आहे जो राइटर जी स्टाइल सेम ई हूंदी आहे। तव्हां मेलान कुंडेरा खे पढ़ो, हुनजा 23 नाविल आहिनि पर 23 जी स्टाइल सेम अथसि। गार्शा मार्केस खे पढ़ो, उनजी तक़रीबन सेम आहे। ॿियनि खे पढ़ंदो, अमर जलील खे पढ़ंदो, उनजी तक़रीबन सेम आहे जेका स्टाइल आहे न। बाक़ी मौज़ू अलॻि अलॻि हूंदा आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में त इन जो जवाबु इहो आहे। ऐं बाक़ी बि जेकॾहिं कंहिं दोस्त जो सुवाल हुजे त मां हाज़िर आहियां जवाबु ॾियण लाइ। ऐं ॿी ॻाल्हि जेका डॉक्टर साहब कई, डॉक्टर मुबारक साहब कई, त मां सम्झां थो त ही फार्मूला नाविल बि कोन्हे। जीअं सभिनी दोस्तनि इहो एक्सेप्ट कयो त लेखक खे इन ॻाल्हि ते नथो जेको सो क़ाइल करे सघिजे त हू सभु शयूं जेके न कंहिं दौर में, पुराणे दौर में जेके किसा ऐं कहाणियूं हूंदियूं हुयूं उन में असीं ॿुधंदा हुआसीं त हिकिड़ो काठियर हो, उन खां पोइ वरी अमीर थी वियो, पोइ वरी पंहिंजो हमेशह ख़ुशी वारी ज़िंदगी गुज़ारण लॻो। त इहो जेको असांजे फिल्मुनि में बि इहो फार्मूला टाइप शयूं ऐं कहाणियूं ईंदियूं हुयूं, त ही हिकिड़ो फार्मूला नाविल त आहे कोन। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त अॼु जे दौर में हू जेको हीरो जो तस्वुरु आहे उहो चेंज थी वियो आहे ऐं असां हीरो खे हिकिड़ो इंसान करे पेश था कयूं, जंहिंमें ग़लतियूं बि आहिनि, ख़राबियूं बि आहिनि, कमज़ोरियूं बि आहिनि ऐं के चङायूं बि अथसि।
त इहो बि आहे। वधीक को क्वेश्चन हुजे त मां जवाबु जी ॾियण लाइ तयारु आहियां। अकबर साहब हिकिड़ो क्वेश्चन इहो बि आयो मैडम नुसरत चांडियो कयो त तव्हां जेको आहे सो ब्रांड्स खे इन में मुतारिफ़ करायो आहे ऐं जेको आहे सो उन्हनि चयो पिए त जेका हुनजी लिपस्टिक जो ब्रांड हो उहा ॻोल्हण लॻी वई त इहो जेको आहे सो ब्रांड सां तव्हांजी दिलचस्पी हुई या किरदारनि जी दिलचस्पी हुई? न एक्चुअली उहा त किरदारनि जी दिलचस्पी हुई, छो त किरदार ई उहे शयूं इस्तेमालु कंदा हुआ। मूं त हुनखे पोर्ट्रे कयो आहे। किथे किथे लॻे थो तव्हांजो ब्रांड्स में किथे का उहो आहे डबल आवाज़ पियो अचे। हा मूं चए पियो त किथे किथे इहो बि महसूसु थिए थो नाविल पढ़ंदे त तव्हांजी बि ब्रांड सां जेको आहे सो का ख़ासि दिलचस्पी आहे ऐं उहा बि किथे किथे रिफ्लेक्ट थी करे, ख़ासि करे परफ्यूम्स जी या जेको आहे शूज़ जी इहा जेका कलेक्शन आहे उहा किथे न किथे रिफ्लेक्ट थिए थी या न? जी जी एक्चुअली एक्चुअली मूंखे सुठा बूट वठण ऐं पाइण में मज़ो ईंदो आहे ऐं मूं वटि इन करे मां मुख़्तलिफ़ मार्केटुनि में हलंदो रहंदो आहियां, घुमंदो रहंदो आहियां ऐं विंडो शॉपिंग कंदो रहंदो आहियां। उन में मूंखे इहे सभु शयूं ख़बर पवंदी रहंदी आहे त कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं किथे किथे रखियूं आहिनि, उहे छा छा आहिनि ऐं हुनजा ब्रांड्स कहिड़ा आहिनि। जी अच्छा तव्हांजी कलीम हिकिड़ी ॿी कहाणी आहे बेडरूम बुटीक खां बेडरूम, उन में बि कुझु इन क़िस्म जे शयुनि ॾांहुं इशारो मिले थो त इहो लॻे थो त जेको आहे सो हिन में ख़ासि। जी डॉक्टर साहब तव्हां जेको आहे सो हिन नाविल जे हवाले सां जेको आहे सो फाइनल रिमार्क्स ॾियो, पोइ असां वरी अॻियां वधूं था। डॉक्टर साहब। जी कलीम साहब पहिरें त मां जेको अकबर साहब विज़ात कई ऐं मैडम नुसरत पुछियो त चॉइस ऐं ब्रांड जे हवाले सां शायदि अकबर साहब जी हुजे। अकबर साहब पहिरें बि ॿुधायो वियो आहे त हीउ थोरो ऑटोबायोग्राफिकल नाविल बि आहे, पर उनजे हवाले सां नैरेटोलॉजिकल स्टडी में हिकिड़ो टर्म यूज़ थींदो आहे, बल्कि हिकिड़ो टेक्निक यूज़ थींदो आहे, इंट्रूजन ऑफ द राइटर। माना जेको लेखक आहे उहे बज़ाहिर पस मंज़र में हूंदो आहे, किरदार ॻाल्हाईंदा पिया हूंदा आहिनि, किरदार नैरेटर बि थी सघे थो, किरदार विदाउट नैरेटर बि थी सघंदा, पर किथे किथे जेकॾहिं तव्हां इंट्रूजन ऑफ दी अथर्स ॻोल्हणु चाहियो त किथे किथे उहो ट्रेसिस छॾे थो वञे। माना राइटर जेको आहे नैरेटर उहे पंहिंजूं निशानियूं छॾे थो, ऐं उहे निशानियूं कीअं छॾे थो पियो उनखे नैरेटोलॉजिकल स्टडी में हिकिड़ो टर्म यूज़ कंदा आहिनि, इंट्रूजन। हाणे इंट्रूजन उहो किथे करे थो पियो अकबर साहब, उन ते जेकॾहिं नाविल ते हिकिड़ी स्टडी कजे, मां सम्झां थो त अकबर साहब खे असां हिन मां छाणे करे ॿाहिरि कढी सघूं था त हिते जेको चॉइस आहे या जेका जजमेंट आहे ऐं जिते सिफ़तूं इस्तेमालु थींदियूं आहिनि, ज़र्फ़ इस्तेमालु थींदा आहिनि ऐं अहिड़े क़िस्म जा टर्म लिंग्विस्टिक टर्म में असां इस्तेमालु कंदा आहियूं, उहे शयूं जजमेंटल जेके हूंदियूं उहे शयूं तव्हां ॾिसंदो उते राइटर खे तव्हां किरदार खां हटी करे ॿाहिरि कढी सघो था। हिते नैरेटर पाण वेठो आहे, राइटर पाण वेठो आहे, नैरेटर कोन्हे, किरदार कोन्हे। हीअ जेका चॉइस आहे उहा चॉइस राइटर जी पंहिंजी आहे, किरदार जी न आहे किथे किथे उहो हुते ॿुधायो वेंदो आहे। ऐं उनखां पोइ कंक्लूजन रिमार्क मां इहो ॿुधाईंदुसि त हिन नाविल ते असांखे काफ़ी स्टडी करण जी ज़रूरत आहे। मिसाल तौरु सभ खां अहम आहे त असां वटि जेको सोशल क्राइसिस आहे असांजे समाज में, उहे सोशल क्राइसिस कहिड़ा कहिड़ा आहिनि, जेकॾहिं असां हुन मां 5 खां 10 सोशल क्राइसिस नाविल मां ॿाहिरि कढूं ऐं पोइ उन्हनि खे ॾिसूं त असांजी सोसाइटी में उन्हनि जो केतिरो असरु आहे, कीअं थियनि था पिया, ऐं साॻे नमूने सां जेके जबलती क्राइसिस आहिनि हिन नाविल में उन्हनि खे असां ॿाहिरि कढूं, उन में असां ॾिसूं त उन्हनि जो जेको इन्फीरियरिटी कॉम्प्लेक्स आहे, जेके पंहिंजे वजूद खे पूरो करण जे लाइ किरदार या त एडल्ट्री कनि था उहे किरदार, या त ड्रिंक कनि था या स्मोकिंग कनि था, उन्हनि जा सबब कहिड़ा आहिनि। त मां सम्झां थो त हिकु ॾाढी सुठी सोशोलॉजिकल स्टडी थी सघे थी नाविल ते। जेके असांजा दोस्त एमफिल सिंधी ऐं अंग्रेज़ी PhD सिंधी कनि था पिया, उन्हनि खे खपे त हिन नाविल खे थोरो सोशोलॉजिकल पर्सपेक्टिव में खणी वञनि ऐं ॾिसनि त हिन नाविल में जेके पोस्ट 9/11 क्राइसिस आहिनि, उहा आइडेंटिटी क्राइसिस आहे या रिलीजियस क्राइसिस आहे या उनमें सेक्ट जा क्राइसिस आहिनि या उनमें जेको जबलत जा क्राइसिस आहिनि, उन्हनि खे ट्रेस आउट कजे ऐं उन्हनि ते स्टडी हिकिड़ी मथे आणिजे जेके ख़बर पए त नाविल जे ज़रिए असां समाज खे कीअं सम्झी सघूं था, सोसाइटी खे कीअं सम्झी सघूं था ऐं इंडिविजुअल कैरेक्टर्स खे कीअं सम्झी सघूं था, त असांजो माण्हू 9/11 वारे वाक़े खां पोइ किथे बीठो आहे,
किथे अञा मां सुञा थो त अॻु में बि हू क्राइसिस में हो, पर 9/11 और वाक़े खां पोइ जॾहिं डेवलप्ड कंट्रीज़ जो असरु जेको असां ते डायरेक्ट आयो, माना उन्हनि असांखे टारगेट करणु शुरू कयो, टेररिस्ट छॾणु शुरू कयो ऐं उन्हनि विक्टिमाइज़ करणु शुरू कयो, त असांजे सोसाइटी जेका थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ सभिनी जी आहे, उन सोसाइटी मां सॼी शो उभरी आयो। मिसाल तौरु चंगेज़ खान जेको रिलेक्टेंट फंडामेंटलिस्ट नावल में हिकिड़ो कैरेक्टर आहे, उनजी हिकिड़ी गर्ल फ्रेंड हूंदी आहे अंग्रेज़ाणी, पोइ उन ॾे हू वेंदो आहे ऐं उन्हनि सां मिलणु चाहींदो आहे, त उहा जेका छोकिरी हूंदी आहे उहा हुनखे इनकार कंदी आहे, मुंहिंजो बॉय फ्रेंड हुयो जेको धमाके में या कंहिंसां मारिजी वियो आहे, त तव्हां सां मां जॾहिं मिलां थी या मोहबत कयां थी त मूंखे उहो यादि ईंदो आहे। त चंगेज़ खान पंहिंजी शनाख़्त खे पुठिते रखी करे चए थो त तव्हां बेशक मूंसां प्यारु कयो, पर तव्हां तसवुरु कयो त तव्हां पंहिंजे उन जेको बॉय फ्रेंड आहे उन सां गॾु वेठा आहियो। हाणे उते हू उनजी शनाख़्त जेका आहे उहा हेठि कई वञे थी ऐं इन्फेरियरिटी में हलियो थो वञे, उनजी शनाख़्त खे एक्सेप्ट नथो कयो वञे, उहो मास्क पाए थो उनजी बॉय फ्रेंड जो, ऐं पोइ उहो मास्क पाए करे उन जेका गर्ल फ्रेंड हूंदी आहे उन सां प्यारु कंदो आहे, उन्हनि सां मिलंदो आहे, कंपनी कंदो पियो आहे। अहिड़े क़िस्म जा क्राइसिस हिन नावल में काफ़ी सुठा आहिनि जेके असांजी स्टडी जे ज़रिए अची सघनि था। जी कलीम साहब। थैंक यू डॉक्टर साहब। अच्छा दोस्तों, ये कुछ दोस्त आहिनि जिन असांखे कमेंट्स ऐं जेको आहे क्वेश्चन्स मोकिलिया आहिनि, मां उन्हनि जा नाला पढ़ां थो। असां जेको आहे सो हाणे आख़िरी उन में आहियूं। हिकिड़ी अनाउंसमेंट इहा आहे त दोस्तों, ईंदड़ हफ़्ते असां मैडम जेका आहे बानो महबूब जोखियो साहिबा जे नॉविल हूं तो हेकली ते ॻाल्हाईंदासीं। उन में असां उन नॉविल ते जेको आहे सो भरपूर डिस्कशन कंदासीं। हिन डिस्कशन में जेको आहे सो असां सां गॾु साईं रज़ाक सहतो साहब गॾु आहे, सिंधी ॿोली जा ख़ूबसूरत नाविल निगार ऐं लेखक कहाणीकार साईं रज़ाक सहतो साहब, तव्हांजी महिरबानी। असांजो प्यारो दोस्त कहाणीकार ख़ूबसूरत वफ़ा साले राजपर मैडम नुसरत चांडियो साहिबा, सनम जागीराणी साहिबा, उन खां अलावा असांजो तमामु प्यारो नाविल निगार यार मोहम्मद चांडियो साहब, उहे असां सां गॾु आहिनि। ऐं जेको आहे सो उस्ताद निज़ामाणी साहब असां सां गॾु आहिनि। उन्हनि असां खां सवाल बि कया आहिनि, संगत खे सलाम बि चयो आहे। वालेकुम सलाम उस्ताद निज़ामाणी साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे ॿुधंदा रहंदा आहियो। ऐं दोस्तो, तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त जेको आहे सो कुझु इशूज़ जे करे साईं अमर लिगारी साहब असांखे जॉइन कयो, पर उन्हनि हिते डिस्कशन में हिसो न वरितो। ऐं अकबर लिगारी साहब बि जेको आहे सो असांखे जॉइन न करे सघिया आहिनि कुझु मसरूफ़ियतनि जे करे। उहो 20 ॾींहंनि लाइ मुल्क खां ॿाहिरि हुआ, ट्रेवल करे उहे वापसि आया आहिनि ऐं उमेदु आहे त उहे असांखे ईंदड़ स्ट्रीम्स में जॉइन कंदा। ॿी हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे दोस्तो, अच्छा ही मुमताज़ बुखारी साहब जो हिकिड़ो कमेंट आहे, इहो खणूं था असां। मुमताज़ बुखारी साहब जी महिरबानी, सिंधी ॿोली जा तमामु ख़ूबसूरत नक़ाद, मौक़िक़, नाविल निगार ऐं सहाफ़ी साईं मुमताज़ बुखारी चवनि था त हीअ नाविल सिंध जी शहरी ज़िंदगी बाबति बहितर बयानु आहे, पर आम उहो ॿुधण में आयो त ब्रांड नेमिंग घणी हुअण सबबु पढ़ंदड़ खे कुझु मुंझाए थो, जो सिंध जो आम माण्हू लाइ ओपराइब जो सबबु बणिजे थो। जी अकबर साहब, इहो जेको ब्रांड लेबलिंग उन जे करे जेको सिंध में रहंदड़ आम माण्हू आहे उहो इनखे ओपराइब जो अहसासु पियो थिए। तव्हां इन हवाले सां कीअं रिस्पॉन्स कंदो? जी जी कलीम साहब, असल में ॻाल्हि इहा आहे त सिंध जो जेको मिडिल क्लास आहे न, ही नाविल उन जे बारे में लिखियलु आहे। उन जे लाइ का बि हिन में ओपराइब महसूसु कोन थी थिए। तव्हीं मिडिल क्लास सां मिलंदो त उन जे लाइ या जेका ब्रांड नेमिंग जेका आहे न, उहा को बि मुंझारो पैदा कोन थी करे। बाक़ी आम ग़रीब माण्हू जे लाइ ज़रूरु मुंझारो पैदा कंदी। जी जी सर, बिल्कुलु। अच्छा दोस्तो, हिकिड़ी इहा बि अनाउंसमेंट करणी आहे त मार्च में जेको आहे सो रमज़ान जो महीनो शुरू थियण वारो आहे ऐं उन में जेको आहे सो माण्हुनि जूं प्रायोरिटीज़ चेंज थी वेंदियूं। रोज़ा ऐं इन जो टाइम थोरो क्लैश थींदो, त असां जो पंहिंजी स्ट्रीम जो टाइम थोरो चेंज कंदासीं, छंछरु ताईं कंदासीं, पर रमज़ान जे महीने में जेको आहे सो टाइमिंग थोरी चेंज कंदासीं। उहो तव्हांखे असां ॿुधाए छॾींदासीं त कहिड़ी टाइमिंग रखबी। ऐं अॼु जेको आहे सो असां अकबर सुमरो साहब जे हिन नॉविल खुमाच ते ॻाल्हाए रहिया आहियूं। असां वटि ही आख़िरी जेको राउंड आहे बचियो आहे, बाक़ी कुझु मिंट बचा आहिनि असां वटि। असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असांजो ही जेको सेशन आहे फेसबुक ऐं यूट्यूब ते लाइव हली रहियो आहे।
महिरबानी करे तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हिन वीडियो खे शेयर कंदा हलो जीअं वधि खां वधि दोस्तनि ताईं पहुचे, ऐं बेल आइकन खे तव्हां दॿाइजो जीअं तव्हांखे ईंदड़ स्ट्रीम्स ऐं वीडियोज़ जा नोटिफिकेशन ईंदा रहनि। असां अकबर सुमरो साहब ॾे हलूं था ऐं उन्हनि खां हिन सेशन जे हवाले सां कमेंट्स पुछंदा, पोइ असां अख्तर हफ़ीज़ खां हिन सेशन जे हवाले सां कमेंट्स वठंदासीं। पहिरीं अकबर सुमरो साहब तव्हां पंहिंजा कमेंट्स ॾिजो सर। सर मुंहिंजे ख़्याल में त ॾाढो सुठो डिस्कशन थियो। असल में मूंखे हमेशह सिंध जे माण्हुनि खां, पढ़ंदड़नि खां ऐं ख़ासि तौर ते जेके तनक़ीद निगार आहिनि उन्हनि खां हिकिड़ी शिकायत रहंदी आहे त असां जेका तख़लीक़ लिखूं था उन ते भरपूर तनक़ीद नथी कई वञे। अक्सर माण्हू त उन ते तनक़ीद करण जे बजाए सिर्फ़ु तबसरो था कनि ऐं उन खां पोइ का कहाणी आहे या को नाविल आहे या का तख़लीक़ आहे उन में जेके लिकल शयूं आहिनि, काफ़ी सारा डायमेंशन्स हुजनि था, उहे असांजो तख़लीक़कार भुलिजी थो वञे, उन्हनि जे बारे में हू डिस्क्राइब नथो करे, मतिलबु त खुली दिलि सां हिकिड़ी हिकिड़ी शइ खे हू जेको सो कोन थो करे। पर अॼु बहरहाल अख्तर हफ़ीज़ साहब ऐं डॉक्टर साहब ऐं जिन जंहिं क़िस्म जा ख़्याल बयानु कया आहिनि त मां सम्झो आहे त हिननि ॿिन्ही न रुॻो नाविल खे बहितर तरीक़े सां पढ़ियो आहे बल्कि बहितर तरीक़े सां सम्झो बि आहे ऐं काफ़ी डिटेल में ॻाल्हायो आहे हिननि। त उन खां अलावा ॿियूं काफ़ी शयूं आहिनि जिन ते ॻाल्हाए सघिजे थो, पर बहरहाल लेखक जेतिरी महिनत करे थो तख़लीक़कार खे बि ओतिरी महिनत करे हुनजे हिकिड़ी हिकिड़ी शइ ते, हिकिड़े हिकिड़े मंज़र ते ॻाल्हाइणु खपे ऐं मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी तख़लीक़ जो ॿियो हक़ु तॾहिं ई अदा थिए थो। ऐं अॼोको सेशन मुंहिंजे ख़्याल में त काफ़ी बहितर रहियो, सुठो रहियो ऐं मां ख़ुशि आहियां त दोस्तनि ॾाढो सुठो ॻाल्हायो। जी कलीम साहब। महिरबानी अकबर साहब। अच्छा, हाणे असां अख्तर ॾे हलूं था। अख्तर, हिन नॉविल जे हवाले सां तव्हांजा क्लोज़िंग रिमार्क्स, पोइ वरी असां जेको आहे सो स्ट्रीम खे क्लोज़ कंदासीं। जी अख्तर। ॾाढो हिकिड़ो बहितरीनु सेशन रहियो ऐं हिकिड़े तमामु बहितरीनु नाविल ते हिकिड़ो सुठो सेशन थी वियो अॼु। आउं सम्झां थो त ही सिंधी अदब जो, सिंधी ॿोली जो हिकिड़ो अहिड़ो नाविल आहे जेको ॿियनि ॿोलियुनि में बि तर्जुमो थियणु खपे। जीअं सिंधी अदब में जेके जदीद नाविल आहिनि उन्हनि खां दुनिया आहे उहा वाक़िफ़ थी सघे। ऐं अकबर साहब 9/11 वारे वाक़े जे पस मंज़र में या ॿिया जेके अर्बनाइज़्ड जेका सोसाइटी आहे उन जे हवाले सां हिकिड़ो अहिड़ो बहितरीनु नाविल लिखियो आहे जंहिंखे ज़रूरु ॿियनि ॿोलियुनि में अचणु खपे। आउं सम्झां थो जेकॾहिं को माण्हू या को इदारो इन जी ज़िमेवारी खणे त इन खे तर्जुमो कराए ऐं हिकिड़ी बहितरीनु शइ आहे, इहो हिकिड़ो सुठो अमल थींदो। अख्तर साहब, मां तव्हांखे इंटरप्ट कयां त हिन नाविल जो उर्दूअ में मूं पाण तर्जुमो कयो आहे ऐं उहो कंप्लीट थी वियो आहे। हा, इहा सुठी ॻाल्हि आहे, पर आउं अञा बि चवां थो तिन खे इंग्लिश में बि जेको आहे उहो अचणु खपे ही नाविल। जी जी बिल्कुलु। जी महिरबानी। जी बिल्कुुलु। ऐं मां सम्झां थो त अख्तर जेको आहे सो अंग्रेज़ी मां त सिंधी में तर्जुमा कंदो रहंदो आहे ऐं उनखे हिकिड़ो सिंधी नाविल अंग्रेज़ी में बि तर्जुमो करणु घुरिजे। ऐं मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं अहिड़ो क़दम अख्तर खणे त उन लाइ जेको बहितरीनु नाविल या त खुमाच हूंदो या कहाणियुनि जो शहर या रीगल चौक हूंदो। ठीकु आहे, जेकॾहिं कया न त पर खुमाच खे जेको आहे सो अख्तर साहब करे सघे थो। अच्छा, हीअ असांजो तमामु प्यारो दोस्त आहे जावेद पावर, नौजवान नक़ाद आहे, तमामु सुठो लिखंदो आहे। इन जो हिकिड़ो सुवालु आयो आहे ऐं आख़िर में असां अकबर साहब इहो डायरेक्ट तव्हां ॾे ई सुवालु आहे ऐं पोइ जेको आहे सो असां इहो सुवालु खणी पोइ वरी एंड था कयूं। अकबर साईं खुली दिलि सां तनक़ीद खे भलीकार करण लाइ लेखक तख़लीक़ ते पंहिंजो हक़ न ॼमाए, उहा लिखण खां पोइ पढ़ंदड़ जी आहे। इन करे बर्दाश्त अॼु जे लेखक वटि घटि आहे। उहो ई सबबु आहे भरपूर तनक़ीद घटि साम्हूं अचे थी। बाक़ी ओवरऑल सेशन इंफॉर्मेटिव रहियो। अच्छा,
वॾी महिरबानी जावेद पंवर साहब। ख़ैर हाणे जेकॾहिं हिकु त असां वटि अञा बि प्रॉपर अकेडमिक तनक़ीद नथी थिए, तनक़ीद असां वटि इहो सम्झो थो वञे त कंहिं शइ मां उन जूं ओणायूं कढणु आहे, पर इहो कोन्हे को त उन जूं ओणायूं कढणु। तनक़ीद जो मेन मक़सदु इहो हूंदो आहे त उन में उन सॼे जेको बि डिस्कोर्स थियल आहे उन जी उखेल करणु ऐं उन जे एंगल्स खे ॾिसणु त उहे कहिड़नि एंगल्स खां लिखी वई आहे, लेखक छा थो चवणु चाहे, कीअं थो चवणु चाहे, ऐं जेको पढ़ंदड़ आहे उहो उन खे ॻाल्हि उन ताईं ॻाल्हि कीअं पहुती आहे, छा जेको लेखक लिखणु चाहियो आहे उहा ॻाल्हि पढ़ंदड़ ताईं पहुती बि आहे या न। हिकिड़ो ॿियो कलीम कमेंट साहब, अची आहे। जावेद पंवर खे जेकॾहिं तव्हां माइंड न करियो त जावेद पंवर साहब खे मां इहो जवाबु ॾियां। जी सर, बिल्कुलु बिल्कुलु तव्हांजे लाइ सवाल हो सर। सर ॻाल्हि इहा आहे त मां जॾहिं सखर में हुयुसि 90s में, त महर खादुम वारा ऐं कदीर अंसारी साहब वारनि मूंखे ऑफर कई त तव्हां सां असां शाम था मिलाइणु चाहियूं। त मूं हुननि खे चयो त इहा त मूंसां दुश्मनी थींदी जेकॾहिं तव्हां मूंसां शाम था मिलाइणु चाहियो, पर जेकॾहिं मूंसां दोस्ती रखणी अथव त महिरबानी करे मुंहिंजा सभु किताब पढ़ो ऐं उन्हनि ते छिती तनक़ीद कयो, जीअं मूंखे ख़बर पवे त घटि में घटि मुंहिंजो कद बुत केतिरो आहे अदब में। त मां कॾहिं बि तनक़ीद जे हवाले सां इहो कोन सोचियो आहे त को मूं ते तनक़ीद कंदो ऐं उन सां को मुंहिंजो कद घटिजी वेंदो, बल्कि मां त सम्झां थो त मुंहिंजी हुन में इस्लाह थींदी ऐं मुंहिंजे लाइ उहा चङाई हूंदी त मूं ते तनक़ीद थिए। जी कलीम साहब। अच्छा, हीअ असांजो हिकिड़ो ॿियो तमामु प्यारो दोस्त आहे सजाद शाह सॉरी। साईं सूमरा साहब, तनक़ीद जी ॻाल्हि न करियो न त कलीम कावड़ जी न पवे। कलीम नक़ादनि जे ख़िलाफ़ु आहे। संदसि ख़्यालु आहे त पढ़ण वारा एतिरे अहल थोरा ई हूंदा आहिनि जो तख़लीक़कार जी तख़लीक़ ते तनक़ीद करे सघनि। अच्छा, इहा वरी तव्हां मूं ते तनक़ीद कई आहे ऐं आउं कंहिंजे बि ख़िलाफ़ु कोन आहियां। आउं रुॻो पंहिंजा ख़्याल पेश कंदो आहियां, मां कंहिंजे बि ख़िलाफ़ु न आहियां सजाद। ऐं जेको आहे सो मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त जंहिंखे अॼु तनक़ीद थो चयो वञे उहा एक्चुअल तनक़ीद न आहे। जेका आम पढ़ंदड़ उहा उनजी राय हूंदी आहे, उनजो तबसरो हूंदो आहे। तनक़ीद हिकिड़ो अकेडमिक शोबो आहे लिटरेचर में, जंहिंजूं पंहिंजूं थ्योरीज़ आहिनि ऐं तनक़ीद जर्नलाइज़्ड न हूंदी आहे। ऐं उहो त नक़ाद जो इहो कमु न हूंदो आहे त उहो ॿुधाए त हिन में ही शइ खुटल आहे, ही शइ खुटल आहे, ही हुजणु घुरिजे आहे, मां सम्झां थो ही हुजणु घुरिजे आहे। इहो जेको आहे सो जेको रेडियो पाकिस्तान वारियूं फरमाइशूं करणु लॻंदा आहिनि त हाणे जेको आहे सो असांखे ही गानो ॿुधायो, ही गानो ॿुधायो, त इहो न नाविल ईअं लिखिबो आहे ऐं न ई वरी तनक़ीद ईअं कबी आहे। ऐं इन रवैये जे ख़िलाफ़ु थी सघां थो, पर शख़्सी तौर ते या ज़ाती तौर ते आउं कंहिंजे बि ख़िलाफ़ु न आहियां। ऐं न ई इहो आहे त जेको आहे कंहिं ते पर्सनल अटैक कंदो आहियां। मां सिर्फ़ु उन शइ ते ॻाल्हाईंदो आहियां, ख़्यालनि ते ॻाल्हाईंदो आहियां, मां पंहिंजा ख़्याल पेश कंदो आहियां ऐं इहो मुंहिंजो राइट आहे ऐं तव्हांजो बि राइट आहे। हाणे जीअं तव्हां ही ख़्याल पेश कयो आहे, पर इन ते मूंखे बिल्कुलु बि कावड़ कोन आई आहे ऐं मूंखे ख़ुशी आहे त तव्हां मूंखे एतिरो कीन ऑब्ज़र्व कयो था ऐं इहे ख़्याल पेश कयो था मुंहिंजे लाइ। ऐं जेको आहे सो तनक़ीद जे मां बिल्कुलु हक़ में हूंदो आहियां सदाईं, पर अकेडमिक तनक़ीद सलाहनि जे हक़ में न हूंदो आहियां, छो जो लेखक इन करे ई लेखक आहे जो पढ़ंदड़ जी सलाहनि खां मथे आहे, उनखे ख़बर हूंदी आहे हू छा थो लिखे। ऐं जेको आहे सो पढ़ंदड़ जेको आहे सो पढ़ंदड़ बदिरां वरी का ॿी मख़लूक जॾहिं थियणु लॻंदो आहे त कॾहिं कॾहिं उन ते थोरी घणी कावड़ बि ईंदी आहे। त पढ़ंदड़ खे पढ़ंदड़ रहणु घुरिजे त उहो वधीक बहितरु थींदो। ऐं दुनिया में ईअं ई थींदो आहे त सुठा रीडर्स, उन्हनि खे सुठो रीडर ई चइबो आहे। उहे न तबसरा निगार हूंदा आहिनि, न जेको आहे सो नक़ाद हूंदा आहिनि, उहे बसि सुठा रीडर्स हूंदा आहिनि। इहो जेको आहे सो दुनिया सॼी में त ईअं ई थींदो आहे, पर असां वटि थी सघे थो त रीडर पाण खे वरी अञा ई ॿी का मख़लूक सम्झंदो हुजे। त इन करे आउं इहो चवंदो आहियां त रीडर जेको आहे सो तॾहिं आहे जॾहिं लेखक आहे। ऐं रीडर जेकॾहिं फोर्स कंदो त लेखक खे त उन जी मर्ज़ी मुताबिक़ लिखे त पोइ उन रीडर खे पाण लेखक थियणु घुरिजे। उहो पंहिंजी मर्ज़ी सां जेको वणेसि लिखे
ॿिए खां फरमाइश छो थो करे। त मुंहिंजो इहो ख़्यालु हूंदो आहे। बहरहाल असां हिन नाविल अॼोके नाविल खुमाच ते भरपूर अंदाज़ में ॻाल्हि ॿोल कई। असां सां गॾु हिन स्ट्रीम में सिंधी ॿोली जा ख़ूबसूरत नक़ाद साईं डॉक्टर मुबारक लाचारी साहब गॾु हुआ। सिंधी ॿोली जा ख़ूबसूरत नाविल निगार ऐं कहाणीकार मज़मून निगार साईं अकबर सुमरो साहब असां सां गॾु हुआ। सिंधी ॿोली जा ख़ूबसूरत नाविल निगार कहाणीकार नक़ाद अख्तर हफ़ीज़ असां सां गॾु हुआ। ऐं अमर लिगारी साहब जेको आहे सो सिंधी ॿोली जो ख़ूबसूरत नाविल निगार ऐं कहाणीकार असां सां जॉइन त कयूं, पर कुझु उन्हनि डिस्कस न कयो टेक्निकल इश्यूज़ जे करे। जॾहिं त सिंधी ॿोली जो तमामु ख़ूबसूरत नक़ाद साईं अकबर लगारी साहब कुझु ज़ाती मसरूफ़ियतनि जे करे असांखे अॼु जॉइन न करे सघिया आहिनि। ऐं उमेदु आहे त उहे असांखे नेक्स्ट स्ट्रीम में ज़रूरु जॉइन कंदा। दोस्तो असांजी ईंदड़ हफ़्ते जेका स्ट्रीम आहे उहा मैडम बानो महबूब जोखियो जे नाविल जेको आहे हूं तो हैकली ते असां डिस्कस कंदासीं। ऐं उमेदु कजे थी त तव्हां जेको आहे सो असांजो साथ ॾींदव। साईं अकबर सुमरो साहब, साईं डॉक्टर मुबारक लाचारी साहब, अख्तर हफ़ीज़ साहब, अमर लगारी साहब, अवां सभिनी दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी। अवां टाइम ॾिनो। दोस्तो जीए सिंध, जीए सिंधी ॿोली। महिरबानी महिरबानी।